मथां छा लिखी छा लिखां छा लिखी साल दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सॼणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। कतली वीरानी तव्हां सां मुखातिब आहे जेके बि असांजा सॼी दुनिया में ॿुधण सामीन आहिनि, जेको रेडियो वॉइस ऑफ लंडन तां सिंध लंडन तां मां सॼी दुनिया में जिते जिते सिंधी महिरबान रहनि था उन्हनि खे सलाम आहे, उन्हनि खे नमस्ते आहे मौजूद आहे। जीअं सिंध हीअ धरती जंहिंखे ॾाढा ॾुख आहिनि अॼुकल्ह ऐं उनजे करे कोशिशूं जारी हुजणु घुरिजनि ताकी हाणे मसइलो आहे। फोटो साहब ऑलवेज काइंड टू मी ऐं जाफ़र मेमन साहब बि आहे, सर्वेस बि आहिनि जेका परे खां वेही क़ौम खे सुजाॻी जी जेका ख़िदमत करे रहिया आहिनि डिसेंट आहे ऐं एप्रिशिएटेबल। जेको आहे सो डोकरी ऐं बाबर ऐं गेरिलो बागबानी इहे शहरनि ते मुश्तमिल हिकिड़ो तक आहे सिंध जो, जंहिंजो अॻु में पुराणो नालो PS पंथी हो, पर शफलिंग जे करे बट सट ऐं हेॾां होॾां जेके सुधाई फेर गेर कंदा आहिनि पंहिंजे तकनि पंहिंजे फ़ाइदनि वठण जे लाइ, त हाणे हुनमें मटिजी सटिजी अचे पियो आहे PS 13। उन में बसि आहियां त नेचुरल जेको आहे सो सोशल वर्कर त रहियो आहियां 1988 में मुसलसिल तौर ते यंग एज में, जंहिंमें साईं इमदाद काज़ी जेको अॼुकल्ह जनरल सेक्रेटरी आहे कम्युनिस्ट पार्टी जो, उनमें 8 दर्जे में मुंहिंजो उहो उस्ताद हो ऐं ज़ुल्फ़िकार काज़ी बि जेको कस्टम में हाणे ऑफिसर आहे, चीफ ऑफिसर आहे असांजे डोकरी मां। त अहिड़ा दोस्त दीदार सोलंकी जेको आहे सो हिकिड़ो असांजी डोकरी जो सुठो इंटेलेक्चुअल हुयो, उहो बि असांजे हिन में तरबियत में रहियो। त हिकिड़ी असांजी शुरूआत हिकिड़ी सोशल वेलफेयर जी जनरल सेक्रेटरी इलेक्शन खां थी, जंहिंमें असां उहा खटी हुई उन दौर में वॾी स्ट्रगल करे उहा बि विन कई। उन खां पोइ पढ़ंदा रहियासीं, सोशल एक्टिविटीज़ में रहंदा आयासीं, यूनिवर्सिटी में बि यानी स्टूडेंट वेलफेयर एसोसिएशन खोली ऐं उते बि सईद मंगी ऐं फता दाऊद वारा दोस्त जेके असांजा फाइन आर्ट्स चाहूंदा, कुझु तबियत असांजी वरी मुसीक़ी ऐं हुन सां गॾु गाना ऐं फाइन आर्ट टाइप रंगनि जी दुनिया हुजे ऐं चांदोकी रातियूं हुजनि ऐं ख़ुशियूं हुजनि ऐं मस्तियूं हुजनि। यूनिवर्सिटी में थींदो बि ईअं आहे, माना त को पुछण वारो न, इहे जाम सोरे जहिड़ो स्पॉट जिते हवाऊं शानदार हुजनि ऐं तमामु हिकिड़ो रोमेंटिक प्लेस ऑलवेज बि। मां हिन जे लाइ सोचींदो आहियां त जेकॾहिं इहो स्पॉट जिते 3 यूनिवर्सिटीज़ आहिनि जेकॾहिं ऑस्ट्रेलिया में हुजे, हाणे अलाह जी कसम बहितरीन दुनिया जे इंस्टीट्यूशन लोकेशन नज़र अचे हा, पर बदनसीबी आहे जो हुन अहिड़ी ख़ूबसूरत एरिया आहे जिते हवादार एरिया, जिते रोमेंटिक एरिया, जिते जेको आहे हुनखे शाइरनि ॻायो आहे जाम शोरे खे, ऐं असां पाण जेके हुते 4-5 साल रहियासीं त हिकिड़ो ख़ूबसूरत हिकिड़ो शहर, तालीमी शहर, त हुनमें वॾी का बि असांजे सिंधी नेशन खे डेवलप करण में जेतिरी बि थी आहे त हुनमें जाम शोरे जे इस्पात जो वॾो हथ हुयो आहे। उते यूनिवर्सिटी में पढ़ियासीं, कंप्यूटर साइंस में मुंहिंजी थी। बेसिकली मां आहियां सोशल वर्कर, पॉलिटिकल माण्हू,
पर हाणे उहो सर्वाइवल ऐं पोइ फैमिली पोइ शादियूं पोइ हुननि में माण्हू फासी थो वञे। 10 साल आर्मी सां रहियासीं पर मुंहिंजो सदाईं इहो अट्रैक्शन रहियो। ऐं ॿियो इहो त मुंहिंजे हिकिड़े उस्ताद पंजे दर्जे में हिकिड़ो हक़ ॾिसी मूंखे चयो त लियाकत तुंहिंजी त मिनिस्टर जो जेको आहे हथ आहे हिकिड़ी इंकरेजमेंट वर्ड्स आहे हुनजा। मुंहिंजो तुंहिंजो मूंखे ॿुधी ॾिसी ऐं मूंखे सॼे हथ खे चई त लियाकत तुंहिंजो हथ जी वैल्यू एतिरी आहे त माना तूं मिनिस्टर थी सघीं थो। त मूंखे उहो सदाईं क्लिक कंदा रहिया आहिनि। पर मूंखे हे अजीब 2018 जी जेका साल आहे उहो अजीब कैफियतुनि वारो आहे। त इलेक्शन अनाउंस थी त मूंखे हिकिड़ी चुप महसूस थी या हुन खां अॻु में मां 2 महीना सोचां थो त इलेक्शन में जेको हिसो वठां। पोइ हुते 4-5 जेको आहे असांजे कम्यूनिटी में माण्हू हुआ जिन चयो त कंहिं चयो त कंहिं मज़ाक में टारे छॾियो, कंहिं चयो ईअं। मां इन ते सोचींदो रहियुमि ख़ैर वरी जॾहिं अनाउंसमेंट थी या कुझु चहल थी या हे करप्शन या ज़ुल्म या जेको पाणी जी स्रोत या माण्हुनि खे पीअण जो पाणी बहितर न मिले, फंडामेंटल राइट्स न मिलनि, हुन खां पोइ जेको कॉन्स्टिट्यूशनल राइट्स न मिलनि, हुन खां पोइ बेसिक जेके राइट्स आहिनि उहे बि असांखे जेकॾहिं स्टेट प्रोवाइड नथी करे ऐं इहे जेके सभु असांजा पॉलिटिशियंस वेठा आहिनि असेंबलीज़ में उहे उन्हनि जे कम लेजिस्लेशन आहे। हक़ीक़त में हाणे मां हिन क़ौम जेको बेड़ो अहिड़ो ॿुधियो आहे असांजे मुल्क जो जेके मेंबर चूंडजनि था, मां त हुनखे चवंदो आहियां पर्चीअ ते चूंडियल नौकरनि अवाम जा असांजा जेको बि हुजे इंक्लूडिंग मी। मां इहो बि चवंदो आहियां त भाउ मुंहिंजे ऑफिस जे पटेवाले खां वठी प्रेसिडेंट ताईं जेको असांजे क़ौम जा टैक्सिस जे पैसनि मां पघार खणे थो उहो बि असांजो नौकर आहे अवाम जो। हिते उहे सभु भाषा थी आहिनि। इन करे असां हिननि दोस्तनि जे महिरबानी उस्तादनि जी सरपरस्ती में रहियासीं जिन असांखे हारी मज़दूरनि जा हक़ ॾिठा, असांखे सच ॿुधायो, असांखे ईमानदारी सां ॿुधायो, कहिड़ी तरबियत कई जो असांजो अॼु ताईं नीचर फिरियल आहे त न क़ौम जे पैसे खे विठलाए ॻाइणो ऐं जेतिरो क़ौम जे लाइ थी सघे, क़ौम जे बचनि जे लाइ थी सघे, माण्हुनि जे लाइ थी सघे हुनजी ख़िदमत थियणु घुरिजे। हुनजो राइट आहे। ऐं इंसान जी तकलीफ़ जो बि सभु रहे त सर वेना था हेल्थ आहे था उनजे करे बसि मुंहिंजो हिकिड़ो ईअं अजीब ख़्यालु आयो त मां हाणे इलेक्शन में फॉर्म भरियां थो। मोकिलूं ॾियां 2 महीना ऐं 2 महीननि में जी वर्की मां कंदुमि। मोबिलाइज़र अलाह साईं मूंखे तमामु ॾिनो आहे, एनर्जी ॾिनी अथई, देर ॾिनी अथई। मौला अली इस्लाम असांजो जेको आहे मञण वारा आहियूं, हुननि जा हुनजी तरह जा नौकर, इल्म जे तरह जा नौकर हूंदासीं त कुझु न कुझु मौला असांखे बि ईअं वरी पुलनी ॾिनी आहे पोइ जेतिरी बि आहे। त हुनजे करे मां हिकिड़ो स्टैंड वरितो त हाणे हिन दफ़े इलेक्शन में 2 महीना विदिन समर वेकेशन थी बि वेंदियूं ऐं मां हिनखे तालते खे थोरो मोबिलाइज़ कंदुमि ऐं माण्हुनि खे अॻिते आणींदासीं। ऐं सदाईं असां रोडनि ते हूंदा आहियूं, तव्हां ॾिठो आहे त एजुकेशन जे लाइ जेको 28 जनवरी जो इनिशिएट हुजे, NTS वारा हुजनि, IBA वारा हुजनि, या मां फैसिलिटीज़ लाइ बज़ार ख़ुदि पाण त भाई शॉर्टेज ऑफ फैसिलिटीज़ आहे या क्वालिटी एजुकेशन जे लाइ या कॉफी कल्चर जे लाइ, इहे जेके कोर इशूज़ आहे एजुकेशन में हुनजे लाइ मां सॼी सिंध में मिटीअ खां स्टार्ट कयो ऐं पोइ हलंदे 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 सॼी सिंध में असां हिनखे मोबिलाइज़ करे माण्हू दोस्तनि सां राब्ता कया, नौजवाननि खे एजुकेशन जे मसइलनि ते हिते आंदो। ऐं हे वरी अहिड़ो मौक़ो हो त माना फर्स्ट टाइम हिन में पॉलिटिकल पर बहितरीन सोशल वर्कर ई बहितरीन पॉलिटिकल वर्कर थी सघनि था ऐं इहे नुमाइंदा थी सघनि था। करे मां चयो हिन करे बि भॻवान जेको थिए ॾिसो भोगन में मां बसि फार्म वठणु शुरू कया। जॾहिं अनाउंसमेंट कंदो आहियां मां, इहो मुंहिंजी लाइफ में हिकिड़े वॾो मुंहिंजे मथां असरु रहंदो आहे त जेका शइ मां लॉन्च करे छॾी न पोइ मां चवंदो आहियां उहो कॾहिं बि सूरत में कयां। माना प्रोग्राम अनाउंस करे छॾियमि, स्कूल जो हुजे, पंहिंजी रैलीअ जो हुजे, किथे को वञिणो हुजे, माना इनकलाबी टाइप जेके बि स्टेप आहिनि या प्रोग्राम जी अनाउंसमेंट आहे उहा जॾहिं बि मां कई छॾी न करे छॾी पब्लिकली त हाणे इहो असां फलाणी तारीख़ ते प्रोग्राम कंदासीं त मां मरी फ्री बि चवंदो आहियां त इहो थिए कहिड़ी बि सूरत में, माना हुन त पेर न हटाइजे। त हुन सिलसिले में मां अनाउंसमेंट करे छॾी सोशल मीडिया ते वेठे वेठे त मां इलेक्शन में जेको आहे हाणे हिसो वठंदुमि, असां चवण आवाम जा नौकर थियनि। त पोइ हुन में इहो थियो त अनाउंसमेंट थी वई त हाणे इहो थियो त हाणे माण्हू रिस्पॉन्सिबिलिटी था सॼी सम्झा जिते जिते क़ौम असांजी रहे थी हिकिड़ी डिफेंट क़ौम आहे पर हिनखे वरी खाई आहिनि अलाह जी कसम आहे, ब्यूरोक्रेसी जी ठीक न आहे, मिडिल क्लास जी सुस्त आहे, इहे सभु शयूं जेके असांजे जेको हुन में आहिनि आहिनि त गुरबत तमामु घणी आहे। ऐं गुरबत में जेको आहे गुरबत में ग़रीब एतिरो ग़रीब आहे जो हुनखे रुगो मानी मिले थो उहो ख़ुशि आहे, हुनखे रिलीफ मिले, हुनखे इहा ख़बर हुजे त पुलिस असांखे तंग न कंदी, असांखे मुख़्तियार तंग न कंदो, असांखे वॾेरो तंग न कंदो, बाबा वोट वञी खॾ में कोन। एजुकेशन न आहे त ज़ुल्म आहे, डेवलपमेंट जी सोच ई न आहे, तालीम सां डेवलपमेंट थी अचे। उनजे करे मां हिन सोचियो त बाबा जेको आहे इहो
लेकिन में बि पोइ ये फार्म इशू कराए प्रोसेस कराए वरी विच में हुनजे भरण जे लाइ कुझु दोस्तनि मूंखे जेको आहे असांजे सरवर मेमन साहब आहे असांजो राणीपुर जो पर्सनली वेरी थैंकफुल टू हिम त हुन मूंखे जेको आहे जॾहिं ॾिठो त लियाकत बाक़ी आहे जज़्बाती ऐं महिरबान आहे ऐं साईं महिरबान आहे मूं ते ऐं लियाकत ॿुधण ॾिसंदो आहे त भाई जेको आहे तालीम सां मुंहिंजो प्यार आहे माण्हुनि सां मुंहिंजो प्यार आहे त ही वेरी काइंड टू मी ऐं ॾाढो मूंखे रिस्पेक्ट ॾींदो आहे उन जो बि हाणे को मसइलो न आहे fee we I will pay you the fee and more 10,000 rupees for your consulate and 10 lakhs. So पोइ मूंखे 30,000 ॾियारे मोकिलिया मां हुन मूंखे सॼो प्रोसेस पूरो कयो ऐं हुन में जेको आहे मां 4,000 जा जेको आहे नंढा पंपलेट छॾाया 20,000 हो ॾिसी पिया ॿियो इहो मोटरसाइकिल ते हेॾे होॾे जेको बजट जा फोटो स्टेप वग़ैरह इहो थियो पोइ मूंखे नाउ इनवाइटेड उहे हाणे मूंखे चवनि था त पैसा मां जेको पैसा पैसे मां कंहिं बि माण्हू खां न वठंदुमि मां ग़रीब आहियां मुंहिंजे हौसले को बि मापो नथो करे सघे बाक़ी इकोनॉमिकली तौर ते वेरी पुअर रियल जेकॾहिं मुंहिंजे घर जूं कंडीशन्स खे ॾिसनि माण्हू त कहिड़े हाल में रहे थो न त हुनखे चवंदा हे ई शख़्स आहे जेको इन एनवायरमेंट में पंहिंजी फैमिली खे सर्वाइव करे ऐं क़ौम जे लाइ बि स्ट्रगल थो करे पोइ मां फॉर्म भरायो इहो फॉर्म भरिजी वियो हाणे फॉर्म भरिजी वियो त माण्हू जे लाइ वरी पोइ वरी स्टैंड भराइण असां जहिड़ो माण्हू त वरी पोइ स्टैंड बि वठंदो पोइ वरी मोबिलाइज़ेशन बि कंदो पोइ ॻोठ में वेंदो ऐं पोइ वरी जेको आहे स्टडी शुरू कंदो पोइ मां हुन सिलसिले में जेको आहे पोइ वरी हाणे जॾहिं फॉर्म जा प्रोसेस कया पर मां चयो हाणे मोबिलाइज़ेशन अॻु में हुजे छाकाणि जो मां टोकरी में सुञाण तमामु घणा माण्हू मूंखे जेके मुंहिंजे एज जा आहिनि या मूंखां थोरो नंढा आहिनि जिन खे शागिर्द बि मुंहिंजा तमामु घणा अची रहिया आहिनि ऐं दे ऑल रेस्पेक्ट मी उन्हनि सभिनी खे ख़बर आहे त लियाकत मीरानी जो किरदारु कहिड़े क़िस्म जो हुनजे करे डोकरीअ में जेको बि यूथ आहे या जेको बि मुंहिंजे एज जा माण्हू आहिनि उन सभिनी मूंखे प्यार सां रिस्पेक्ट सां ऐं सुठी नज़र सां ॾिसंदा आहिनि कॾहिं बि अहिड़ो चांस न थियो आहे मां सॼो चैलेंज कयो आहे त असांजे किरदार में कुझु ॿुधाए त 5 रुपया असां खाधा आहिनि कंहिंसां कूड़ हयो आहे कंहिंसां मिसबिहेव कयो आहे त पोइ असांजे पास पोइ पुराणे ज़माने में ये मामलात हुआ सोशल मीडिया हाणे इहो थियो त जेकॾहिं फॉर्म भराइणो आहे त पोइ थोरो सीरियस थियणो आहे पोइ हुन में 4,000 जमा पंपलेट छपिराया नंढा 4,000 हुनमें 2800 जा पोइ मां हुन में जेको आहे उनखे 4,000 ॻोठनि में निकिरणु शुरू कयो पोइ मां हींअर ताईं जेको आहे लॻभॻि 32 ॻोठनि में वञी चुको आहियां जिते मां पंहिंजा पंपलेट ॿुधाया आहिनि हुननि जी सॼी ॻोठनि जी कवरेज कई आहे उन्हनि जा प्रॉब्लम्स ॿुधाया आहिनि उहे माण्हुनि खे डोर टू डोर ॿुधाया आहिनि ऐं उहे एरियाऊं ॾिसो सॼी दुनिया जा सिंधी इंटेलेक्चुअल्स महाराजीअ में जेको होटल आहे होटल में जेके सॼो ॾींहुं माण्हू वेठा आहिनि फिल्मुनि ते इन ज़ालनि जेके या केतिरी जेके धाड़ेल कल्चर या सिंध जा टीवी जा जेके धाड़ेल कल्चर प्रोग्राम आहे ईअं मूं असांजो हर इंटेलेक्चुअल कट आहे त मां अहिड़ो इन्हनि खे फोकस कयो त मां चयो बाबा उते जिते माण्हू वेही पंहिंजो टाइम जाम था कनि ऐं हिकिड़ी अप्रोच न आहे उन खे फोकस करे उन्हनि स्पॉट्स खे माण्हुनि खे सम्झायो वञे छाकाणि त मुफ़्त में उते बल्क माण्हू 50, 40, 30, 60 मिली था वञनि जेके आराम सां माण्हू उते वेही कन्विंस करे सघे ॾिसो क़ौम जी मोबिलाइज़ेशन जे लाइ ईअं लहणो पवंदो फेसबुक ॾिसो मूंखे त फेसबुक घटि आहे पर फेसबुक ते कंहिंखे लाइक्स ॾियण जे लाइ या कंहिंखे कमेंट्स ॾियण जे लाइ या कंहिंजी पोस्ट खे शेयर करण त इनकार कोन ईंदो हा मॉरलिटी उहो फिनोमेना डेवलप कंदो पर विदिन उहे माण्हू जेके ऑलरेडी इन सोशल मीडिया जे एनवायरमेंट में आहिनि उहे पब्लिक मासिस में जेको माण्हू पढ़ियो न आहे उनखे सोशल मीडिया जी कहिड़ी ख़बर हूंदी त उहे ईअं जेकॾहिं लाउड खणी ऐं इहे सभु इंटेलेक्चुअल्स जेकॾहिं मैदान में लहंदा कहिड़ी बि कॉम्पिटिशन्स में वञनि जेको फेवरेट ऐं गुड उमेदवार को सुठो आहे हुनजे लाइ जेकॾहिं निकिरी पवनि सभई ऐं उहे डोर टू डोर वञनि माण्हुनि खे सम्झाइनि उहो इंटेलेक्चुअल्स खे माण्हू सुञाणनि था थोरा जामी चांदी किस्म में केरु न सुञाणे जामी चांदी जेकॾहिं अनाउंस करे त मां जेको आहे लियाकत मीरानी जे लाइ 5वीं तारीख़ ते वञी डोकरीअ में हुनजी वर्क कंदुसि त उनजे ॿुधण जे करे हुनजा 4 करण वारा जेके लाड़कानी शहर में हूंदा 15, 50, 600, 1000 बाडरे में हूंदा कहिड़े में हूंदा डोकरीअ में हूंदा उहे चवंदा जामी चांदो जो पाण हिकिड़ो अहिड़े क़िस्म जो अदीब आहे त उहे हुन सां मिली पवंदा असां हुते अवेलेबल हूंदासीं छोकी असांजी स्ट्रेंथ जॾहिं उहा स्ट्रीट में घुमंदी ऐं उहा जॾहिं माण्हुनि सां इंटरेक्शन कंदी माण्हुनि खे ॿुधाईंदी त उन्हनि माण्हुनि जा माइंड मटबा अथव ॾिसो त बसि कादिर मुंशी लियाकत मीरानी जे करे हिते बाडरे ऐं डोकरीअ में आयो आहे माण्हुनि खे चए थो त जेको आहे लियाकत मीरानी शरीफ़ माण्हू आहे ठीकु आहे उस्ताद आहे यार हिनखे वॾे मामले में वोट कयो त भलो आहे लतीफ़ आया लतीफ़ अली जो घुमंदे फिरंदे हितां जॾहिं गुज़रे त हिकु 2 राउंड जेकॾहिं लॻाए वञे ऐं चई वञे त लियाकत मीरानी सुठो माण्हू आहे
या जेको किरदारु मुंहिंजो आहे या जेको मूंखे सम्झनि था, हाणे मां हुननि खे छा चवां थो सुठो आहे, पर जेको मूंखे महसूसु कयो आहे उन ते हुजे करे ॿिनि शहरनि में 15-15 मिंटनि जी रुगो तकलीफ़ करे वञनि, गाॾियुनि ते घुमी वञनि या पंधु घुमी माण्हुनि खे चवंदा वठनि, त यकीन कयो त को मसइलो न आहे। जंहिं जवाज़ मामूशा इज़ अ सीनियर पॉलिटिशियन सोबर, ॾिसो असां हुनखे बि रिक्वेस्ट कंदासीं त उहे अचनि, त उन सिलसिले में पोइ मां ॻोठनि में वञणु शुरू थियुमि। हाणे सिंध जे रूरल एरियाज़ में असां उहो बि ख़बर आहे असांखे त वॾो ज़ुल्म आहे, वॾेरनि जेको आहे या जेके अवामी नुमाइंदा चूंडजनि था उहे मोहताज के स्थल आहिनि, उहे वॾेरा आहिनि, उहे पावर था रखनि, उन्हनि वटि पैसो आहे, उन्हनि गनमेन्स आहिनि, उन्हनि वटि लैंड्स आहिनि, उन्हनि जा बंगला सदाईं भराए पिया आहिनि, उहे हर पाठारीदार बि उहे, पुलिस सां डीलिंग बि उन्हनि जी, चोरनि सां बि मेलाप उन्हनि जो, माना हर को इस्तेमालु करे मुआशरे खे यर्गमाल करे वेठा आहिनि। माण्हुनि जूं जिते माण्हुनि जूं सोचूं गुलाम हुजनि उते इनकलाबनि जे लाइ वॾो जाखोड़ करणी पवंदी आहे। ऐं सिंध जे माण्हुनि में मां उहा जाखोड़ नथो ॾिसां, मां कोशिशि करण जी कोशिशि कयां थो। ॾिसो असां सां फ्रॉड न कयो त रैकेट मीरानी जो रेपुटेशन थी थिए, रैकेट मीरानी जो फलाणो थिए, आम ग्राउंड मैदान में थियो, जेको कमु कंदो हुनजी ज़रूरु कंदो, हिन में कोई शक न आहे। इहो ई क़ौम सम्झे त भले उहो फोटोग्राफी कढण जे लाइ या उहो इहो फिल्म बंदी कराइण जे लाइ तकरीरूं थो करे, भला तव्हांखे कंहिं ॼणियो आहे त तव्हां ईअं न कयो। इन ई कम जे लाइ रुगो मुआसस में लही तव्हां जेको आहे महिरबानी करे कमु कयो त ॾिसो तव्हांजी अलाह सां कीअं थो इज़त करे। सचाई सां जेको बि माण्हू कमु कंदो क़ौम जे लाइ, सचाई सां ईमानदारी सां जेको बि क़ौम खे ॾिसंदो, जंहिं कई हूंदी, जेको कंदो, जंहिंजे किरदार में वाज़िह थींदो, उन सां माण्हू ज़रूरु प्यार कंदा। उनजे करे ॻोठनि में भउ आहे, ॻोठनि में नौजवान या सुठा माण्हू जेके पढ़ियल लिखियल आहिनि, जेके उस्ताद आहिनि या जेके माना कला रखियल बि आहिनि या जेके ॿाहिरि हितां हलिया विया आहिनि नौकिरी कनि था शहरनि में, जॾहिं अॼु उहे माण्हुनि सां मां मिलियो आहियां, उन्हनि में बोल्डनेस आहे जो शहरनि में रहिया आहिनि, शहरनि जो एनवायरमेंट ॿियो आहे। उहे चवनि त ठीकु आहे असां ओपन तव्हां सां रिलीज में बि हलंदासीं ऐं जेको आहे असां तव्हांखे वोट बि ओपन ॾींदासीं, पर हितां जेको लोकल सदाईं पीड़ियल माहौल में रहियो आहे उहो एतिरो खुली ॿाहिरि नथो अचे। हाणे उहो खुली कॾहिं ॿाहिरि ईंदो जॾहिं ॿाहिरि सपोर्ट हिते ईंदी, माण्हुनि खे सम्झाईंदी, माण्हू ॾिसंदा त ॿाहिरि लियाकत मीरानी जे करे जेकर रानीपुर मां, गंबत मां, खैरपुर मां, सकर मां, लाड़काने मां, हैदराबाद मां, मीर खुखास मां, दादू मां, जामशोरी मां, पदी मां, खटे मां इंटेलेक्चुअल 5 ॾींहंनि जी सूरत, 5 माण्हुनि जी सूरत में, 50 जी सूरत में अचनि था, उहे असांखे सम्झाइनि था भई हिकिड़ी वॾी पॉज़िटिव चेंज ईंदी। उहे ॻोठनि में मूंखे मज़दूर ऑर्गेनाइज़ेशन आहे का दोस्त आहिनि हुननि जा, उन्हनि मूंसां कंटेक्ट कयो, उन्हनि चयो असां तव्हां ॾे ईंदासीं 200-300 वर्कर्स ईंदासीं ऐं असांजी फीमेल वर्कर्स ईंदियूं जेके तव्हांजी बाक़ाइदे हिकिड़ी बूम जोई कंदासीं, रहंदासीं असां, खाईंदासीं असां, पीअंदासीं असां, तव्हां पोइ न करे सघंदो। उहे चवनि था त असांखे ख़बर तव्हांजी कैपेसिटी केतिरी आहे, पर असां सॼो माण्हू वठी ईंदासीं, तव्हांखे आॾो कंदासीं, असां हुननि जा कम कारूं कंदासीं, जिते जिते जेको चवंदो ओॾे मोबिलाइज़ेशन थींदी, तव्हांखे वठी हलंदासीं। त इहे शयूं जेके आहिनि नौजवान हाणे अची अचणु शुरू थिया आहिनि, हाणे नौजवान अचनि था, हाणे हुन में साफ़ पियो आहे। ॾिसो माण्हुनि जे ज़हननि में भउ वञिणो आहे बसि, जॾहिं वॾेरे जो भउ या जेको जेके मुतारकी निज़ाम आहे या जेको ख़ासि असांजो पुलिस कल्चर आहे, उन ते जेकॾहिं माण्हू जेको आहे ग्रिप में वठी वियो, हुनजी सोच मटाए वञे त हिकिड़े मां ॾाढो सॼे सम्झां ईअं मूं वांगुरु रही पवनि हिन इलेक्शन में तव्हां नतीजा उल्टा ॾिसंदो। अञा असांजे माण्हू घणनि जेको आहे ॾिसो जानी चांडे खे इलेक्शन में बीहणु घुरिजे ऐं हीअं वर्क करे हा, हीअं रोडनि ते निकिरे हा, हिन सां सभई नौजवान निकिरी पवनि हा। हुनखे चवणु घुरिजे साहब ओसो साहब खे मां चयो त बाबा तव्हां निकिरी पओ, तव्हां ॾिसो तव्हां इहो ई केस जेकॾहिं MLA जी सूरत में बि हुजो, असेंबली में बि ॿुधायो वेठा, कोर्ट में बि ॿुधायो वेठा, त ॿिन्हिनि महाज़न ते तव्हांजो टकर थींदो। जेकॾहिं शिकारपुर में तव्हां ईअं आम मक़सूद में असां वांगुरु लही करे दुकान ते वेंदो त छा केरु आहे सॼी। ॾिसो अहिड़े क़िस्म जा खोड़ असां वटि किरदार आहिनि, जुल्फार पुटु थोरो पीटीआई जो आहे, पर हुनखे जेकॾहिं टिकट मिले ऐं इहे डोर टू डोर वञे छो न थी सघे थो, आज़ादी पली जो कटी सघे थो, साईं जवाहर महमूद शाह कटी सघे थो, कादिर बख्शी कटी सघे थो, पर इहे हिकु हिकु सीट ते जेकॾहिं बीहनि ऐं हिक ॿिए जी मदद कनि, असां बि मदद कनि, ईअं निकिरी पओ हिक ॿिए खे। यकीन कयो मां हींअर सोचां पियो त मूंखे जेकॾहिं रिसोर्सिस हुजनि त मां हितां 2 बजे निकिरियां, अनाउंस कयां त मां सेवण में साईं जलाल शाह जी वर्क कंदुसि, टांगे ते चढ़ी ऐलान कंदुसि साॻा लाउड ते, महिरबानी करे उन जे कारकुन खे गुज़ारिश असां सां मिलनि त माण्हुनि खे ख़बर पए त न ॿिनी रुगो असांजा माण्हू साईं जलाल शाह जी नथा कनि वर्क, पर नौकिरीअ मां लियाकत मीरानी जी आयो आहे जेको टांगे ते चढ़ी साईं जलाल महमूद शाह जी वर्क करे, उतां वरी वञी
अॻ में हुननि जे पहिरियां अयाज़ पली साहब या हुननि जा जेके नुमाइंदा हुजनि बाबा मां अली पैलेस ते अयाज़ जी वर्क कंदुसि ऐं मां मूंखे कारकुन ॾियो त ठीकु आहे न मां हुनजी वर्क कंदुमि वर्क करणी आहे त अकेलो बि लाउड ते चवंदो अयाज़ पली खे वोट ॾियो को मसइलो न आहे कादिर मुंशी साहब जे लाइ वरी असां हलिया वञूं नवाज़ शाह बाबा महिरबानी करे कादिर मुंशी खे वोट ॾियो उन्हनि सां दोस्तनि सां कोऑर्डिनेशन कयूं आहे उतो वञी करे 10-15 असांखे गोपाल कारकुन झंडनि सां ॾियनि अचनि भले लियाकत मीरानी बि हाणे अचे कादिर मुंशी निदान कंदो आहे इहे सभिनी में उत्साह पैदा थिया तव्हांजी जतोई बि वञी चऊं असां हाल में आस पास त अहिड़ा जेके दोस्त दीपा शहर असांजी आहे जेका बिछी आहे ॾिसो अहिड़े क़िस्म खलीशा कराची में आहे जेको असांजो महिरबान आहे उहो नौजवान आहे उहो बिछो आहे उनजी असांखे वर्क करणु घुरिजे उनखे वञणु घुरिजे उनखे बेदल मसरूफ़ साहब बहितरीन किरदारु आहे सिंध जो त उनखे थोरो मदद ॾियणु घुरिजे उनजे लाइ निकिरी पवणु घुरिजे उनजे लाइ नौजवाननि खे उनजे लाइ समाजी कारकुननि खे उनजे लाइ NGOs खे पॉलिटिकल वर्कर्स खे ऐं जेके इहे सिंधी जेके असांजी इहे लीडर आहिनि या उन्हनि तंज़ीमूं नवामी क़ौमी अवामी तहरीक STP आहे उन खां पोइ साईं SUP आहे इहे बाक़ाइदे एक्शन में अचनि त ॾिसो कीअं जेको आहे मां जेसि ताईं सिंध खे मोबिलाइज़ न कयो वेंदो जेसि ताईं अवेयरनेस एडवोकेसी न कई वेंदी ऐं उहा मासिस में एडवोकेसी कढी 5 स्टार होटलनि जी एडवोकेसी कढ कयां उनखे मां न मञींदो आहियां त 5 करोड़ रुपया ख़र्च कयासीं सभु पढ़ियल लिखियल माण्हू घुरायासीं उन्हनि जी हिक ॿिए सां कचहरी कईसीं उहो ॻाल्हियूं ॿोलियूं थींदी उहे माण्हू त अॻु में ई समाज खां बग़ावत में तव्हां सां गॾु तव्हां मासिस में जेको आहे महिरबानी करे माण्हुनि खे बग़ावत जे लाइ उन्हनि खे सोचो उन्हनि खे सोचायो उन्हनि खे महसूसु करायो एजुकेशन जो प्रोग्राम जेकॾहिं तव्हां मेरिट में कंदो उन खां तव्हां महिरबानी करे डोकरी जे स्कूल जो ऑडिटोरियम आहे उते चवंदा जेके स्कूल बि माण्हू घुमनि था ॾिसनि था ॾिसो कहिड़ियूं हिननि सहूलियतूं छा आहे ॾिसो प्लानिंग कोन्हे हिननि वटि आइडियाज़ कोन्हे हिननि वटि हिननि वटि वीएन कोन्हे इहे जट आहिनि सफ़ा हिननि खे पतो ई न आहे त भई कीअं डिपार्टमेंट्स खे हलाइबो आहे कीअं हुनजी डेवलपमेंट जे लाइ सोचबो आहे कीअं हुनजे लाइ आइडियाज़ ॾिबा आहिनि कीअं हुननि में हिकिड़ी बहितरीन जेके शयूं इम्प्लीमेंट कंदियूं आहिनि जेके ऑनेस्टी जे बेस ते लो कास्ट जे बेस ते ट्रेनिंग जे बेस ते इहे सभु शयूं जॾहिं इंट्रोड्यूस कंदा उनजे करे असां चाहिनि था त असांजो हिननि जेके 10 सालनि खां या 50 सालनि ताईं जेके बि असांजा अवामी नुमाइंदा रहिया आहिनि जेके असां वॾे ख़िताब था ॾियूं या लक़ब था ॾियूं या सरदार आहिनि उहे या जेको आहे उहे पीर आहिनि या उहे जेके वीर आहिनि इहे सभु जेके आहिनि उहे सदाईं हिननि जा पुष्प पुष्प माण्हू थींदा आया आहिनि ऐं हुन एॾो ग्रिप में रखियो आहे उन्हनि खे माण्हुनि खे जो उहे माण्हू वीचारा आज़ाद नमूने सां सोचे बि नथा सघनि हुननि खे भउ आहे सुभाणे जेकॾहिं को मामलो थींदो त वॾेरो असांखे फासाईंदो असांजी ज़मीनुनि मां उथारींदो असांखे पुलिस में फासाईंदो असांखे अॼु कूड़नि खेतनि में फासाए वेंदो असांजी ज़मीनुनि ते कब्ज़ा कया वेंदा इहे सभु शयूं जेके आहिनि त रूरलिटी में रूरल एरिया आहिनि असांजे रूरल एरिया जंहिंमें केरु न आहे पर उनखे एतमाद केरु ॾींदो एतमाद साफ़ ई ॾींदो हाणे साफ़ ई इलेक्शन में रुगो वॾेरनि जे कढाइनि तव्हां सिंध ॾिसो असां उर्दू मीडिया ते ॻाईंदा आहियूं त उर्दू मीडिया जेके लोकल नुमाइंदा असांजा सिंधी अख़बारुनि जा सिंधी चैनलनि जा उहे जेका फास्ट टाइम लारकाने मुंहिंजे निकिरे उनखे नुमाइंदा वीचारा नौजवान आहिनि उहे चवनि था त भाई वाक़ई कमु करे थो उन ॿिए टे जेका ख़बर लॻी थी वञे बाक़ी जेके सिंधी मेन लीड में TV चैनल्स या प्रिंट मीडिया जूं अख़बारूं आहिनि यकीन कयो उन में इहे जियो मूंसां कंटेक्ट करे थी वियो मुंहिंजी सॼी जेको आहे इहो हुनखे त तव्हां इन्हनि किरदारनि खे जेके अहिड़े क़िस्म जे रियलिटी जे हिसाब सां ऑनेस्टी जे हिसाब सां हिकिड़ा ऑन ग्राउंड ते हिकिड़ो परफॉर्म था कनि तव्हां हुनखे हाईलाइट करे सॼी क़ौम खे उत्साह पैदा कयो त उन तव्हांजी कवरेज जे करे तव्हांजे किरदार खे हाईलाइट करण जे करे जेकॾहिं को बदीन जो को नौजवान ॿियो को निकिरी पए उहो मैदान में लही पए को ठटे जो को नौजवान निकिरी पए को लही पए मैदान में ईअं लाउड खणी निकिरी पए ईअं टांगनि ते निकिरी पए त ॾिसो अवेयरनेस त ॾियणी आहे हाणे बहितरीन मौक़ो आहे त मां इलेक्शन में हिसो वठी माण्हुनि खे हक़ीक़तूं ॿुधाइण जे लाइ अज़म कयो आहे खौफ़ को बि न आहे असांखे अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौरु आहे अॼुकल्ह को बि खौफ़ न आहे ॾिसो रिस्क आहे हिन में को शक न आहे इहा दिलि जो कमु हूंदो आहे त कंहिंखे दिलि हुजे जेको अहिड़े क़िस्म जो कमु करे त दिलि जो को बि मसइलो न आहे असांखे दिलि हलासीं मां चवंदो आहियां त जंहिंजी दिलि में मौला अली इस्लाम रहे हुन सां मोहबत हुजे उन में खौफ़ हुजे त बाक़ी कहिड़ो कमु आहे उनजे करे असांजे खौफ़ असांखे ज़िंदगी ॾिसो मौला अली इस्लाम जो फरमान आहे त सत्य चवण खां न रुकजो
यादि रखो न को तव्हां खां रिज़्क़ कसे सघे थो न को तव्हांखे मौत वेझो आणे सघे थो इन करे तव्हांखे को बि मौत आहे या खोड़ सारा थ्रेट्स आहिनि पर जॾहिं हौसला बुलंद हुजनि त थ्रेट्स कुझु बि न हूंदा आहिनि ऐं पोइ रस्तो साफ़ थींदो वेंदो आहे हुनजे करे हाणे असां बाटा ते पको कयो आहे त हिननि जेको पंहिंजे 50 सालनि खां वठी जेको असांखे वॾे निज़ाम जा MP MNAs जेके नुमाइंदा ॾिना विया आहिनि उन्हनि डेवलपमेंट जे लाइ टको बि न सोचियो आहे तव्हां पाण ॾिसो था त सिंध जी एजुकेशन जी केतिरी बजट आहे 140 अरब रुपया हुन खां पोइ एमरजेंसियूं थियूं लॻनि स्कूलनि जूं हालतूं उहे जंहिं क़ौम जा 40,000 घोसलू मास्तर तव्हांखे ख़बर आहे त माना दवाऊं कोन थियूं मिलनि माण्हुनि खे अस्पतालुनि में बल्कि बि तव्हांखे ख़बर आहे त 1.5 लखनि खां वधीक 40 पथ हाणे उहे वीचारा ग़रीब रोअनि था अॼु मूंखे ख़बर पई त बाडरे में डोकरीअ में या गेरेली में जेके माण्हू आहिनि हुनखे 1700 रुपया पघार ॾिनी अथनि सुधारी जेके हुननि जी पघार 15,000 थिया या 17,000 थिया त उहे जेके आहिनि ईद खां अॻु में हुनखे 1700 1800 2300 3200 एतिरी हुननि खे जेको आहे पघार जी अमाउंट मां ॾिनी हुननि जी कहिड़ी सर्वाइवल हूंदी पोइ सफ़ाई छा कंदा जेकॾहिं पैसा असांजा टाउन कमेटी जा जेके टाउन ऑफिसर्स आहिनि उहे लोकल नुमाइंदनि सां मिली ऐं जेकॾहिं उहे फंड्स बि खाई वेंदा ऐं असांजे शहरनि जी तबाही तव्हां ॾिसो था साईं श्राप साहिबु रड़े थो पियो सॼी हींअर ताईं थो रड़े त पाणी असांजी क़ौम खे हेपाटाइटिस में फासी वई आहे क़ौम मरे थी पई हर ॿिए ॾींहं ते तव्हां ॾिसो था त अजीब ग़रीब वाकिया थियनि सिंध में या हर ॿियो माण्हू जेको आहे हेपाटाइटिस में फाथो पियो आहे अहिड़ो पाणी गलीज़ असांखे प्यारे थो वञे उनजे लाइ फाइट लॻी पई आहे ओपन फाइट लॻी पई आहे सुप्रीम कोर्ट जा मामला आहिनि हाणे स्टेट फंडामेंटल राइट्स खे मिली त पोइ अहिड़नि माण्हुनि खे अचणु घुरिजे अॻिते सिंध में त उहे पाण लही पवनि मैदान में माण्हुनि खे मोबाइल थियनि आवाज़ उथारनि हिननि हुकूमतुनि खे अखियूं पथराइनि त न भई असां ॾाढो था असां वेल एजुकेटेड नेशन आहियूं असां पंहिंजी डेवलपमेंट था चाहियूं असां पंहिंजी सर्वाइवल था चाहियूं छो बि डिग्निटी सां आनर सां उहा ईअं थींदी जॾहिं असांजी एजुकेशन बहितरीन हूंदी पहिरियों एजुकेशन ते फोकस कयो वञे उनखे बहितर कयो वञे उन खां पोइ हेल्थ जो प्रॉब्लम आहे असांजे माण्हुनि जो उन खां पोइ लोकल बॉडीज़ आहे फीस आहे जस्टिस आहे जेका लॉ आहे इन जी इम्प्लीमेंटेशन आहे ब्यूरोक्रेसी खे ठीकु करणो आहे करप्शन खे ख़तमु करणो आहे ऐं करप्ट माण्हुनि खे सज़ाऊं थियणु घुरिजनि हिते रुॻो लॻू पंहिंजो मामिलो लॻो पियो यार हाणे छा चयूं असां जेका माण्हू जेको आहे 4-4 अरब रुपए जी करप्शन कनि वरी ताज़ा माण्हू हुननि खे पाराईंदा ॿुधी क़ौम खे मरणु घुरिजे अलाह जे कसम असां केतिरो माण्हुनि खे महसूसु कराईंदासीं त हे बसि इनकलाबी सॾ आहे हे मां दर दर ते वेंदुमि ॾिसो खटण हाराइण ॿी ॻाल्हि आहे पर सॼी सिंधी कम्यूनिटी जिथे बि दुनिया में रहे थी उनखे इहा ख़बर हूंदी त यार इन माण्हू जी ललकार या इन्हनि जे साम्हूं को बि रुॻो ललकार करे त हुनखे इहा ई वॾी ॻाल्हि पर असांखे ललकार रुॻो न कई आहे जेकॾहिं क़ौम मुंहिंजी प्लानिंग ते अचे लोकली चालचे में दर दर ते घुमे त सतह जी छा थींदी आहे हौसलनि जा सतह जी का बि अहमियत न हूंदी सेकंडनि में आंसू थी वेंदी पर जॾहिं क़ौम उन एप्रोच ते पहुचे सिंध जो सॼो नौजवान निकिरे घर मां कल्ह बि चयो त ॾिसो यूनिवर्सिटी जे शागिर्दनि में वॾो बिल्कुलु हूंदो आहे यकीन कयो मां यूनिवर्सिटी जे शागिर्दनि में एॾो जोश ॾिसंदो आहियां एॾो जज़्बो ॾिसंदो आहियां एॾो टैलेंट ॾिसंदो आहियां एॾी हुन में उत्साह हूंदो आहे ऐं एॾो हुननि में जेको आहे हिकिड़ो जेको हूंदो आहे इहो ताक़त ऐं जज़्बो त हा त उहे जेके आहिनि मैदान में लही पवंदा आहिनि पर हिन दफ़े मां शागिर्द जेको आहे अलाए हुननि खे छा थियो आहे महिरबानी करे पैकेजिस खे छॾियो नौजवान जेको पैकेजिस में फ़ाइदो आहे न ॾिसो मां शागिर्दनि खे चवंदो आहियां बस 15 years ओनली 14 साल तव्हां सिर्फ़ु पढ़ो पोइ तव्हां वटि दौलत बि ईंदी पोइ तव्हां वटि BR बि ठहंदी पोइ तव्हां जंहिंखां वणे शादी कयो पंहिंजी कैरियर ठाहियो पंहिंजो कैरियर ठाहियो क़ौम जो कैरियर ठाहियो पोइ हुन खां सर्विसिस कयो असां चाहियूं था त सॼी सिंध में नुमाइंदा बहितरीन हुजनि जेके लेजिस्लेशन कनि असांजे MP जो कहिड़ो कमु आहे त उहे सिपाही जूं बदिलियूं कराईंदो वठे एसएचओ जूं बदिलियूं कराईंदो वठे मुख्तियारकारनि खे दॿा ॾींदो वठे उन्हनि में कहिड़ी तफ़ेदारनि सां असांजी इन्वॉल्वमेंट आहे यकीन कयो अलाह हाज़िर नाज़रा मां त ईअं सम्झां थो त सिंध में गुलाम सलाह जेतिरे साईं डोकरी तालके में आहे वॾेरो या रहिस आहे उहो डेवलप आहे ईंदो आहे मूंखे यकीन नथो थिए त ॿियो बि तारीफ़ हुजे हे टैक्सिस चोर आहिनि हे हिननि तालीम जूं बजेटूं खाधियूं हिननि हेल्थ जूं बजेटूं खाधियूं हिननि बल्दिया जूं बजेटूं खाधियूं हिननि यतीमनि ग़रीबनि जूं बजेटूं खाधियूं हिननि जे ख़िलाफ़ भला कंहिंखे त निकिरणो आहे हुनजे करे हाणे क़ौम खे निकिरणो पवंदो हाणे क़ौम खे अॻिते अचणो पवंदो पंहिंजी तकनि में जेके बहितरीन उमेदवार आहिनि माण्हू नौजवान हुननि खे मोबिलाइज़ कनि पंहिंजी फैमिलीज़ खे पंहिंजी जेके पाड़ा आहिनि पंहिंजा ॻोठ आहिनि हुननि खे मोबिलाइज़ कनि त फलाणो जो बाक़ी पढ़ण जो फ़ाइदो पियो आहे
पढ़ण इहो थोरो था जेको माण्हू वरी डिग्री करे ऐं नौकिरी वरिती 15 12 ॼणा वरी उहो कमाए पघार मुंहिंजी मेट्री हुजे एतिरी रिश्वत हुजे पोइ 55 सालनि जो थियुमि पोइ मूंखे हार्ट अटैक थी ब्लड प्रेशर जो थियल फलाण छपा मराठो बाबा तव्हांजे पढ़ण जो मक़सदु इहो आहे त तव्हांखे तव्हांजी लाइफ कंफर्टेबिलिटी ज़रूरी आहे उन खां पोइ सर्विसिस ॾियणु ज़रूरी ऐं पाण में माण्हू ठाहियो हिते सॼो उल्टो चकर लॻो पियो आहे हिन करे इहो असां हिकिड़ो एम एंड ऑब्जेक्ट आहे त हिन में पार्टिसिपेट कंदासीं क़ौम खे मोबिलाइज़ कंदासीं ॾोकिरी न पर सॼी सिंध खे मोबिलाइज़ करण जी कोशिशि कंदासीं सभिनी इंटेलेक्चुअल्स खे एतिरनि सान्यावंदनि जे हूंदे जेकॾहिं क़ौम जो हिकिड़ो उस्ताद वॾेरे खां हाराए वञे न त पोइ क़ौम खे सोचणु घुरिजे ॿियो मां छा थी पियो उनजे करे हाणे हिन क़ौम खे उथणो पवंदो प्रॉब्लम्स आहिनि प्रॉब्लम्स सभिनी में इहो आहे त वॾेरनि खां टिजो आहे उहो हुननि मां कढणो आहे बाबा इकोनॉमिकल प्रॉब्लम आहे जेको असांखे माना असां अफोर्ड न आहे जेका मुंहिंजो 60,000 रुपया पघार आहे हुन मां एमपी जी रेशन मिलंदमि घर हलाईंदुमि हुनजे लाइ अॻिते हली मां क़ौम जे माण्हुनि खे 10 रुपए जी पर माण्हू 10 रुपया बसि अकाउंट नंबर शो कंदुमि तव्हां महिरबानी करे हरूभरू लालच बि न हुजणु घुरिजे क़ौम महसूसु करे त माण्हू 10 रुपया थो घुरे पर जेकॾहिं 10 रुपया 10,000 बि माण्हू मूंखे 10 रुपया ॾींदा त मुंहिंजे लाइ काफ़ी पैसा थी वेंदा ज़रूरी न आहे त 5 करोड़ रुपया ख़र्च करे जेको आहे माण्हू इलेक्शन मिले 10 रुपया तव्हांजे जो ॾेई उहो 50 गाॾियूं पंहिंजे ॻोठ में वञनि काहे हिकु में जेकॾहिं हुननि जो 1000 रुपए जो पेट्रोल पए त 50,000 रुपया गाॾी जो थियो बाक़ी पंचायतुनि जा जेके हुननि खे पैसा ॾींदा आहिनि उहो विच में ख़र्च थींदो आहे सॼो ॾींहुं जेके मामला हूंदा आहिनि उहे जेके वेंदा आहिनि हिननि जी पार्टी थींदी हुन ते पैसा लॻंदा आहिनि त एक्चुअली पार्टी जेकॾहिं हुननि जी 5 लखनि में थी कंहिं शहर में ऐं असां हुते 200 रुपया टांगे जा भरे ऐं हुते घुमी फिरी था अचूं more attractive to the people. They listen very seriously. This is a unique thing. Unique thing तव्हां कंदो त तव्हां माण्हुनि जो अफेक्शन वठंदो असांखे माण्हुनि जो अफेक्शन घुरिजे त जीअं उहो असांजो मैसेज ॿुधनि सो रिंग खे ख़तमु करिणो आहे इकोनॉमिकल प्रॉब्लम आहे मूंखे ॿियो मूंखे जेको आहे ट्रांसपोर्टेशन में प्रॉब्लम थो अचे त इहो मूंखे हिन मुनाम न आहे मां माण्हू खे चवंदुमि त बाबा मूंखे क़ौम में को हिकिड़ो माण्हू अहिड़ो ॾे जेको मूंखे कार ॾे महीने जे लाइ जेसिताईं मुंहिंजी इलेक्शन गुज़रे ड्राइवर समेत अलाए त मां 10 बि ॾींदा किरदारु माण्हू खे अट्रैक्ट कंदो आहे हुनजे करे मां तव्हांखे ॾिसिजो त मां वॾेरनि जे 4 वॾेरा बीठा आहिनि तक ते थोरो ॻाल्हायूं त मां हिन तक में जेको आहे 4 वॾेरा बीठा आहिनि जेके माना हिकिड़ो शफ़क़त उमर साहब आहे जेको पीटीआई जो हुन खां पोइ हिज़बुल्लाह गुजर साहब आहे जेको पीपुल्स पार्टी जो हुन खां पोइ अदनान अनवर जीडीए जो आहे उन खां पोइ पीपुल्स पार्टी खां बागी जेको आहे जेको अॻु में एमपी अज़ीज़ जतोई जंहिं कॾहिं बि असांजे असेंबली में 5 मिंट में न ॻाल्हाया ऐं उन नाले में साईं जो बि नालो आयो त उन जेको आहे कॾहिं बि उहो टिकट न मिलण जे करे उहो 4 बजे उहो बि इलेक्शन में आज़ाद उम्मीदवार तौर ते बीठो आहे इहे माना हिकिड़ा सरकरदा ऐं स्टेक होल्डर पुराणा स्टेटस जा मालिक माना कुझु बि कुझु एमपी एमएलए थींदड़ इहे हुआ हाणे हुन में हिकिड़ो मां उम्मीदवार आहियां एसीपी जेकी अगली आहे उहा आहे उन खां पोइ ॿिया बि जेके हूंदा आहिनि ईअं ॻोठनि मां निकिरी पवंदा आहिनि ईंदा आहिनि को 5-7-30 फार्म जमा थिया हुन में जेको आहे माना आई थिंक त 20 माण्हुनि जी स्क्रूटनी वग़ैरह थी वई आहे उनजा फार्म जेके आहिनि हाणे हुन विच में हली हाणे वॾेरनि जा प्रेशर लाइ को कंहिंसां ठहंदो को कंहिंसां ठहंदो पोइ ॾिसो केतिरा हथ खणी था वञनि उहो 28 तारीख़ ते इहो प्रोसेस हलंदो एतिरा जमा थींदा त पोइ ॾिसंदो फाइनल लिस्ट जेका आहे 28 तारीख़ 19 तारीख़ डिस्प्ले थी वेंदी उन्हनि जे विच में हिकिड़ो मुक़ाबिलो हाणे हिन टक ते उन्हनि बि खटंदा आहिनि एमपी जॾहिं गुलाम हुसैन हुयो इल्ताफ़ हुसैन हुयो त उन्हनि जो पंहिंजो पावर हुयो ॾिसो वॾेरे में माण्हू डिॼे थो लॉबिंग बि कनि था पोइ हाणे जंहिं वॾे जेके माण्हू साइकोलॉजी आहे न जेको थोरो वॾेरो शरीफ़ आहे या उहो दफ़्तर माण्हुनि जो बल आहे या उहो माण्हू सां मिले जुले चङे नमूने सां थो या हुन मूंखे आसिरो आहे त वरी होॾे हलिया था वरी ॾिसनि था 2-2-3 साल हिकु टेन्यूर हुननि खे ॾिठनि ॿियो टेन्यूर हुननि खे ॾिठनि या हिकिड़ो टेन्यूर में जेकॾहिं टक थी आहे त अल्टरनेट असां वटि जेका क़ौम खे शिकायत रही आहे त नो अल्टरनेट ओनली 2 फ्यूडल्स both sides are feudals हिकिड़ो दफ़ो हिकिड़ो द्वारा ॿी दफ़े थो कटे वॾेरो केरु सिंध जो किथां बि हुजे नेचर सेम आहे उहो कॾहिं बि ग़रीब खे उभरण ॾींदो हे बि मां वॾी थ्रेट्स में आहियां पर इहो मौला मुश्किल कुझु आहे मुंहिंजे करम आहे मुंहिंजो मुंहिंजी मतिलबु महिरबानी आहे ख़ुदा जे मुंहिंजे मथां जेको आहे हुन मां उमेद आहे हुन मां रेव जी मदद जी उमेद आहे त मक़सदु इहा बि इहो आहे त आवाज़ इहो आहे त इहे जेके माण्हू इहे सभु कंदा आहिनि हिननि जी फाइट थींदी हाणे ॿ उन हिकिड़े खे कटींदा
जेको जतोई साहब आहे उहो जेको आहे उहो पीपल्स पार्टी वोटनि खे कटींदो, माना हिननि जा अधु वोट त हिते ई विरहाइजी वेंदा। ऐं जेको असांजी कोशिशि आहे त यूथ खे मोबिलाइज़ कजे ऐं उहो इन नक्शे खे मटाए त जेकॾहिं 15,000 हिननि जा सभिनी जा रखूं 60,000 हिननि खे हुजनि, बाक़ी जेके 50,000 मथां आहिनि उहे असांखे मिली वञनि नौजवाननि जे थ्रू। 15 एतिरा हिनखे न मिलंदा, जेको एमपी थींदो आहे राउंड अबाउट 22,000 23,000 24,000 ते थिए थो। उहो वक़्तु अॻु में हुयो जेको 35-36 ते थींदा, 40-45 ते बि थींदा। पर मसइलो इहो आहे त हाणे जेका इहा डिस्ट्रीब्यूशन थींदी वोट्स जी, इहा हिननि वॾनि खे पंहिंजो लाभ पंहिंजे लेखे ई आहे। पर उन ते जेकॾहिं क़ौम स्टैंड वठे या क़ौम अचे त उहो जेको आहे हिते बीहनि। मूंसां कुझु अहिड़ा दोस्त जेके प्लैनिंग कयूं, उनमें जेको आहे असां जेके आहिनि उहे जेके पोलिंग एजेंट्स जे लाइ सोचूं, उते लोकेलिटी में जेकॾहिं असांखे बाइतमाद नौजवान छोकिरा जेके कॉन्फिडेंट आहिनि, जेके वॾे जे ख़िलाफ़ पुछी सघनि था, उहे असां हिननि खे सिलेक्ट कयूं। अञा ॾींहं मां त मोबिलाइज़ेशन 24 मई खां शुरू कई आहे। माना वॾे ताईं तसवर बि न हूंदो त 24 मई ते जेको मोबिलाइज़ेशन करे सघे थो। जॾहिं सिंध में तव्हां ॾिसो था त अञा ताईं जेको आहे कंहिं बि वॾे ऐं कंहिं बि पार्टी उन नमूने सां मोबिलाइज़ेशन न कई आहे। ऐं स्टार पार्टी वग़ैरह कयूं अथनि, पॉलिटिकल सब्जेक्ट में ज़रूरु आहिनि, पर इहे जलसा कढणु साईं वरी उन खां पोइ जेको आहे ढोल वॼणु, जलसा कढणु ढोल वॼणु, जेके मुफ़्त नाचूं हूंदा आहिनि, जेके रोडनि ते नचंदा आहिनि, इहे सॼी सिचुएशन जेके आहिनि उहे इनखे ॾिसनि था त उहा अञा स्टार्ट हिननि जी न थी आहे। पर असां ॻोठ में वञी, होटल ते वञी, मेखाननि में वञी, रस्तनि ते, रोडनि ते, चौकनि ते, जॾहिं गाॾियुनि ते, गाॾीअ ते, साइकिलुनि ते असां हर शइ मटाईंदासीं। हाणे सुभाणे जी असांजी जेका रैली आहे, जेको रानीपुर खां कुझु दोस्त अचनि था, जंहिंमें सर्वस मेमन साहिब जेको मां तव्हांजो ज़िक्र कयो, हुनखे बाबा मां ईंदुमि, मां 40-50 माण्हू वठी ईंदुमि, तूं बि हिते नौजवाननि खे सॾु कर, असां हुते गॾिजूं था। जेकॾहिं 100 बि सुभाणे मूंसां माण्हू निकिरनि था त पहिरियों मां 2 पुटनि ऐं पाण सां निकिरंदुमि। अॼु मूंसां 100 माण्हू, इहो जॾहिं अॻियां हूंदो त 200 थींदा, इहे 200 में 400 थींदा। जॾहिं मूंसां 1000 माण्हू हर शहर में गॾु घुमिया त 40 जी वायुमंडल मटाए ॾेखारींदीमां तव्हांखे। ऐं उहो ईअं थींदो त क़ौम मूंखे मदद करे, क़ौम जा नौजवान, इंटेलेक्चुअल्स, पॉलिटिकल पर्सनैलिटीज़ ऐं उन खां पोइ स्टूडेंट्स, यूथ, एडवोकेट्स, सोशल NGOs, इहे जेके दोस्त आहिनि उहे अचे पंहिंजे लेखे जेको अचनि हिन इलाइक़नि खे घुमनि, हितां जा मसइला बि पुछनि, उनखे हाईलाइट कनि ऐं उन खां पोइ कम्युनिकेशन कनि, माण्हुनि सां कन्विंस करण जी कोशिशि कनि, उन्हनि खे जेको आहे मोटिवेट करण जी कोशिशि कनि, उन्हनि जी काउंसलिंग करण जी कोशिशि कनि त माण्हू सोचे, माण्हू जेको आहे तालीम जे लाइ कोशिशि वठणु घुरिजे। बेस असांजी दुश्मनी आहे त बेस असांजी तरफ़ां तबाह आहे, बसि तालीम न आहे त माना प्रॉब्लम। उनजे करे असांजे दोस्तनि खे अचिणो पवंदो। हाणे अॼु अस्कर शेख मूंखे जेको फोन कई हिकिड़ी एक्टिविटी मां तव्हांजे मोकिलियां थो सामान, तव्हां उहो ॻोठनि में एक्टिविटी कयो, मां किताबूं पेनूं तव्हांखे ॾियां थो, मोकिलियां थो वठी। तव्हां जंहिंमहिल वञो था ॻोठनि में, तव्हांजे पुठियां ॿार घुमनि फिरनि था त किताब कलम हुननि खे ॾेई छॾियो। दिस इज़ वेरी ग्रेट आइडिया। मां चयोमांसि इहो मां न कंदुमि, तूं बि अचु, पंहिंजे 4-5 पंहिंजा हिकिड़ा यंग यूथ में माण्हू वठूं आहे, मां बि तव्हां सां हुन में गॾु हूंदुमि, 10-15 मां बि माण्हू वठंदुमि त उहे हलंदासीं, हुते जेके ॻोठ मिली आहे वर्क कंदासीं, लाउड ते ॻाल्हियूं ॿोलियूं बि कंदासीं, ॿार आमी अचनि था। पहिरियों त माण्हुनि खे रोशो लॻंदो आहे, इहे पहिरियों ॿार आहिनि, पोइ वरी नौजवान गॾु थींदा, पोइ इहे पका पोड़ा बि गॾु थींदा, इहे फेज़िस आहिनि। पहिरियों पथर बि लॻंदा आहिनि, पहिरियों तड़ियो बि वेंदो आहे, पोइ वरी ॿुधो वेंदो आहे, पोइ वरी सम्झो वेंदो आहे, पोइ वरी क़बूल कबो आहे, इहे सभु फेज़िस आहिनि। हुनजे करे हाणे ॿार असां गॾु था शहरनि ॻोठनि में घुमनि, असांजा आवाज़ बिल्कुलु टपी थो वञे, पर वरी ॿिए दफ़े वेंदासीं त 5 नौजवान असां सां गॾु थींदा। पोइ जॾहिं 5 नौजवान 50 नौजवान थिया त पोइ हुननि जा पीअर बि वरी गॾु थींदा। एतिरा फेज़िस आहिनि। असां 3 ॼणा हुआसीं, कल्ह गिरगिरी में मूंसां 25-30 माण्हू मिली विया, हुननि चयो साईं तव्हां सां गॾु आहियूं, तव्हां आवाज़ सचियूं ॻाल्हियूं था, हुननि जा पंहिंजा मसइला, हुननि चयो थाणे में मसइला, मां चयो थाणे ते असां हुते धरणो आयो आहियूं, ऐसे जो परेशान लॻो था, मूंखे बाबा हाणे कम था कयूं था, महिरबानी। मां चयो बाबा असां कम न थींदासीं, न उथंदासीं, लेकिन मां ट्वीट बि रखी था सोशल मीडिया ते। त इहे सभु सिचुएशन आहिनि। पाण मैदान में लहणो पवंदो, माण्हुनि जी केयर करणी पवंदी, माण्हुनि जो प्यार करणो पवंदो, माण्हुनि खे ॿुधाइणो पवंदो, माण्हुनि जी इज़त करणी पवंदी, माण्हुनि खे महसूसु कराइणो पवंदो त इनकलाब ईंदो। बाक़ी हाणे सोशल मीडिया ते वेही जेकॾहिं लिखबो त वजाकत में तूं कमाल करे छॾियो आहे, त पोइ इहो रुॻो कमु ईअं कमाल कोन थींदो। अकेलो माण्हू मैसेज ॾेई सघे थो, पाण रुली सघे थो, पाण उथी सघे थो, पर जॾहिं हथ में मिलंदो, ॾींहं सां भरंदो, माण्हू गॾु थींदा, 1 मां 5 थींदा, 5 मां 50 थींदा, 50 मां 500 थींदा, 500 मां 5000 थींदा, त पोइ ॾिसो माण्हू कीअं जेको आहे अचे मैदाननि खां। 5 मां वरी जॾहिं 50,000 थिया त इहे पंहिंजे लेखे ई हिनजी डिफीट आहे। त हुनजे करे मां सॼी सिंध जी इंटेलेक्चुअल्स मुख्तार अब्बासी साहब
कुनल सारियो आहे, प्रताप शिवानी आहे, नूर बजीर वारा आहिनि, कृष्ण शर्मा आहे, जामी चांडे वारा आहिनि, इन्हनि दोस्तां ज़ुल्फ़कार हाले पुटु आहे, उन खां पोइ साईं जलाल मोहम्मद शाह आहे, कादिर मंसी आहे, अयाज़ लतीफ़ फलीजो आहे, इन आजिज़ जमाली वारा दोस्त आहिनि। उन सभिनी खे मां चवंदुमि त महिरबानी करे तव्हां अचो। हकीम रंगे जो असांजो दोस्त आहे, सतार रंगे जो जेको दोस्त आहे, इहे सभु दोस्त केॾा एक्टिव आहिनि, कीअं मसइलनि लही था पवनि। उहे हिते 5 ॾींहं लॻायो त यकीन कयो सिंध जी तारीख़ विच वेठो, ॾिसो मूंखे न ॾिसो, मुंहिंजे किरदार खे ॾिसो, ऐं ॿियो इहो त वॾेरनि जे साम्हूं जेकॾहिं को माण्हू ललकारे थो त हुन सां असांखे मदद करणु घुरिजे, हुन सां असां निकिरंदासीं, असां मदद कंदासीं। जेको बि दोस्त सुठो बीठो आहे, असांखे टाइम मिलंदो, असांखे फैसिलिटी जंहिं महिल मिलंदी त असां हुननि जी तकनि में वेंदासीं, असां हुननि माण्हुनि खे पंहिंजे लेखे ॿुधाईंदासीं। वञी ज़रूरी न आहे त मां आयाज़ लतीफ़ सां मिला फोटू कढायां शो कयां, मां पंहिंजे लेखे अवी पल अची रहंदुमि, इहे दुकाननि ते चकर ॾींदुमि रोडनि ते, त मां महिरबानी करे आयाज़ लतीफ़ खे वोट ॾियो। मां ईअं नवाज़ शाह में हली वेंदुमि, मां माण्हुनि खे जेको बाज़ार हूंदो हुते शहरनि माण्हू रोका ॾींदुमि, मां कादिर मंसी बहितरीन माण्हू आहे, कादिर मंसी फलाणा बाबा हुनजे हे जेके आहिनि फरोन में माल खाई आहे, हे जेको असांजे हुकूमत ऐं क़ौम खे तबाह करे विया, असांजे जंगनि खे खाई आहे, त उन्हनि खे सेंसिटाइज़ कंदासीं, असां सेंसिटाइज़ करे माण्हुनि खे मोबिलाइज़ कंदासीं, माण्हुनि खे ॿुधाईंदासीं। ईअं जॾहिं माण्हू क़ौम वेही पवंदी, हुकूमत जी अचवञ शुरू थींदी, इहे माण्हू ॾिसंदा त माण्हू ॿाहिरियां बि मदद करण जे लाइ था अचनि, ऐं माना हाणे माहौल मटिजे थो, हाणे फलामना चेंज थी थिए पई। हिन एज में बि जेकॾहिं सिंधी क़ौम ईअं पोतरा ॿधियूं, पोतरो खे मां बि ॿधंदो आहियां, पर पोतरा ॿधियूं होटलनि ते 4-4 कलाक वेठा आहिनि, फिल्मूं अजीब ग़रीब था ॾिसण वेठा, ऐं को कमकार न आहे, सिगरेटनि जा धूड़े लॻा पिया आहिनि, उते चांहि लॻी पिया जा पुट 4-4 कलाक होटल में सुख। हाणे अहिड़ी क़िस्म जी सिचुएशन खे मां बात ॾिसो, उन माण्हू कहिड़ी ॿार जी केयर हूंदी, उनखे तालीम में कहिड़ी काशस हूंदो, मुंहिंजी धीउ पढ़े, मुंहिंजो पुटु पढ़े। उतां जी ॻोठनि जी इन्वायरमेंट त तव्हां ॾिसो, उतां जूं नालियूं त ॾिसो, ॿारनि जा पेर उखाड़ा त ॾिसो, ॿारनि जूं हालतूं त ॾिसो, ॿारनि जा रंग त ॾिसो, ॿार जी में केॾो बहितरीन टेलेंट आहे। उते इन्वायरमेंट न आहे, उते हुननि जे लिविंग स्टैंडर्ड ठीक न आहे, हुननि खे उते फैसिलिटीज़ न आहिनि, हुनजे करे असांजी क़ौम जेका आहे तबाह थी वई आहे। यकीन कयो, मां तव्हां मूंखे हूअं ई ख़बर आहे, पर हाणे त सभु डोर टू डोर वञूं था त हुननि जूं कहिड़ियूं कंडीशन्स आहिनि, यकीन कयो असांखे ॾुख थो थिए जेको ॾिसी। थोरा सभु माण्हू होटलनि ते वेठा आहिनि, मुंहिंजी बि वरी फिल्मूं वेठा था ॾिसनि, ॿार सभु पहिरियों हाणे घुमंदा था वञनि, का फैसिलिटी न आहे, जेकॾहिं हल्की फुल्की ॻाल्हि में टचियूं पूरियूं त उहे सभु ॾिठियूं भरियूं पयूं। हाणे अहिड़ी सिचुएशन ते बाक़ी क़ौम कॾहिं उथनि, सुठो ऐं बहितरीन मौक़ो आहे, ऐं जेके बि सुठा उमेदवार आहिनि उहे महिरबानी करे हुननि जी मदद कई वञे, हुननि जी फंडिंग कई वञे, हुननि जी जेको आहे फिज़िकल हुनजी प्रेज़ेंस माण्हुनि खे ॾियो, ऐं उहो हुननि खे इनिशिएट कयो, हुननि खे जेको आहे हेल्प कयो, हुननि खे जेको आहे प्रोमोट कयो, हुननि सां गॾु जेको अचो लॻो मैदान में छा थींदो भला। हिकिड़ो ॾींहुं घुमण फिरण बि त वेंदा आहिनि, पर सिंधियो को बि माण्हू पुछे त मां अॼु सम्झो त असांजी जाट करे थो वञा, यार फेसबुक ते चवनि वाह 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 इनकलाब थी वियो आहे, बाबा हीअं थी वियो आहे, बाबा हूअं थी वियो आहे। अरे बाबा इनकलाब थियो आहे त तव्हां बि अचो न, तव्हां बि पाण खे काउंट करायो न, तव्हां ॿुधायो त न इनकलाब जा असां बि साथ कयूं, असां बि चऊं था तव्हां ॿाहिरि अचिणो पवंदो, थोरो टाइम ॾियणो पवंदो, कुझु 5 रुपया ख़र्च करणा पवंदा, पंहिंजो पाण खे ख़र्च करिबा, ट्रेवलिंग ते 1000 रुपया तेल हली विया, पर 5 माण्हू अची विया, मां हुजां न हुजां, तव्हां किथे ई रुगो डोकीअ में शहरनि में घुमी फिरी ऐं हुनखे चयो लियाकत मिराणी ते बीठो, हाणे एतिरो त ख़बर पइजी वई आहे त लियाकत मिराणी बीठो, यार असां सागर मां आया आहियूं या मीरपुर ख़ास मां आया आहियूं, यार भलो माण्हू आहे तमामु, किथे मिलंदो, हिनजी इलेक्शन वर्क करण आया आहियूं, ख़ुदा जे वास्ते तव्हां बि हुनखे वोट ॾियो। दुकान ते ईअं माण्हू हुते लहंदा ॿाहिरियां, चवंदा हुआ हे छा फेनामिना आहे, चवंदा हुआ हाणे क़ौम त ऐं ईअं चेंज थींदी जॾहिं हिक ॿिए जी मुठ में मिलाईंदासीं, हथ में मिलाईंदासीं, कुल्हे में मिलाईंदासीं, बाक़ी ईअं अकेलो मां कुझु बि नथो करे सघां, मां आवाज़ थो उथारे थो सघां, पर ईअं हिननि जे ख़िलाफ़ इनकलाब नथो आणे सघां जेसिताईं क़ौम मूंसां ॿधबी न, नौजवान ॿधबा न, नौजवान ईंदा न, मिलंदा न, मां मोबिलाइज़ेशन कंदुसि, मां जाॻाईंदुसि, हिकिड़ो उस्ताद जो कमु ई जाॻाइणो आहे, त पोइ मुंहिंजे मथां इहो फर्ज़ु आहे त मां क़ौम जे माण्हुनि खे वॾेरनि जे ख़िलाफ़ हुजे, तालीम जी तबाही हुजे, हिन बलजात जी तबाही हुजे, सिहत जो प्रॉब्लम हुजे, पाणी जो प्रॉब्लम हुजे, मिसिंग पर्सन्स जो प्रॉब्लम हुजे, जेके जीअं इशूज़ आहिनि, दरियाहनि जा पाणी हुजनि, जीअं इशूज़ जेके असां क़ौम सां रिलेटेड आहिनि, ॿोली जो मसइलो आहे, असांजी जोग्राफी जो मसइलो आहे, असांजे मथां यलगार रही आहे ताईं, असांखां को अलॻि सूबे वठण जी कोशिशि कई थी वञे, इहा सुठी ॻाल्हि न आहे। हिकिड़ो अज़ीम क़ौम जेका अज़ीम धरती जी जेका प्योर पंहिंजी हुई, हुनखे ॿाहिरां अची चवनि था हाणे असांखे बि टुकड़ो ॾियो, नथी तव्हां गॾी रहो न बाबा, दुनिया जो हर माण्हू तव्हांखे चए थो बाबा यू आर सिंधीज़ नाउ,
तव्हांखे 70 साल खां पोइ बि जेकॾहिं तव्हां मुहाजिर हूंदो त तव्हांजो कहिड़ो फ़ाइदो आहे? तव्हां पुछा जे लाइ तव्हांजी ज़रूरत कहिड़ी मिक्स बिटवीन द सिंधीज़. So please and please सॼी क़ौम जे लाइ जेको आहे मां हिकिड़ो मैसेज थो ॾियां त असां हिन इलेक्शन खे इनकलाबी इलेक्शन सम्झूं, तब्दीलीअ वारी इलेक्शन सम्झूं ऐं मार्क्सिस में निकिरी पऊं. इहो हर माण्हू जो फर्ज़ु आहे, उहो लियाकत मिलाइण जो फर्ज़ु न आहे. क़ौम सभिनी जी आहे, ॿोली सभिनी जी आहे, धरती सभिनी जी आहे, सभिनी सां ई ज़ुल्म आहे. उनजे करे हर नौजवान पंहिंजे पंहिंजे तक में निकिरी पए ऐं माण्हुनि खे अवेयरनेस ॾिए, माण्हुनि खे ॿुधाए, वोट जी अहमियत ॿुधाए त बसि तव्हांजे वोटनि ते जेको चूंडियूं असांखे ॿुधूं हुकुमरानी थी थिए, महिरबानी करे ईमानदार माण्हू खे चूंडियो, पाण वोट जो बहितर इस्तेमालु कयो. ज़रूरी थोरो आहे पठाण जो कर्ज़ु आहे, इहो त मशहूरु थी वियो आहे पठाण जो कर्ज़ु आहे, लहे ई नथो. पाण पीपल्स पार्टी ज़रदारी लीग थी वई, जेको बिलावल ज़रदारी बुटो जेको 2 ॾींहं मां बि स्टेशन में लिखियमि मज़ाक में सॉरी फॉर दैट. हाणे उहो बिलावल जी ज़रदारी थी वियो त बाक़ी हाणे बुटो त रहियो ई न. उन्हनि खे माण्हुनि खे उन्हनि जो क़दुरु आहे, पर माण्हू उन्हनि खे हाणे सफ़ा सम्झी आहे त बाबा हे हाणे असांजी क़ौम जा लुटींदा आहिनि, हिननि असांजी क़ौम खे खाधो आहे. इहे अंदर मजीद जे लाइ हिननि वटि करप्ट माण्हू, शर्जील मनो जे लाइ हिननि वटि करप्ट माण्हू, मतिलबु रियाज़ हिन सां लॻो पियो आहे जेको सॼी लैंड माफिया जो किंग आहे, जेको माण्हू ख़रीद करण जे लाइ देरी नथो करे. हुनजे हेलीकॉप्टरनि ते था घुमनि, ज़ुल्फकार आबादी स्कीमूं, इहे जेको आहे इहे चकर जेके आहिनि असांजे हिन जा बहरिया टाउन जा, हे विकिरो वॾेरा वॾे छा थींदा, मतिलबु छाजे लाइ विड़िया ज़मीननि जा चकर आहिनि. हर को पंहिंजे मिल्कियतुनि जे चकरनि में आहे, हर को पंहिंजे पावर जंहिं महिल बि खसीड़ण जी कोशिशि थो करे त छिको थो थिए. त हुनजे करे पीपुल्स पार्टी जे लाइ पीपुल्स पार्टी पहिरियों त सोचे थी त असां हिकु दफ़ो खटी वेंदासीं, पर जेका हाणे सिंध में मोबिलाइज़ेशन थी थिए पई, सिंध में जेके माण्हू जा हिननि खे हिननि जे ख़िलाफ़ मार्क्स अचनि था पिया या हिननि खे जेको पंहिंजे अंदरि जेको उहो आहे इहो डिफेड थियो आहे, उन बि हिननि खे डैमेज थियो आहे. ॾाढो पीपुल्स पार्टी लाइ तमामु ख़तरनाक थी आहिनि. असां बि ईअं सम्झूं पिया त हीअ हुकूमत थिए, पर जेका हाणे सिचुएशन डेवलप थी कनि या जेको असां मोबिलाइज़ेशन ते शुरू बि कयूं या सोशल मीडिया जी जेका मूवमेंट आहे नौजवान खे बेदार करे रही आहे. ऐं मां उम्मीद थो कयां हाणे पीपुल्स पार्टी जेको आहे तमामु ख़तरनाक कंटेनर्स थींदी सिंध में बि, ऐं उन पोज़ीशन में न हूंदी त हुकूमत ठाहे पोइ इराद नथो कंदी माण्हुनि खे पोइ 40-45 सीटुनि जे कैपेसिटी में अची सघे थी, बाक़ी हाणे मथे हिन जो को बि न आहे चाढ़ो. त मां पंहिंजी नौकरी जे नौजवान खे गुज़ारिश कंदुसि तव्हांजे रेडियो वॉइस ऑफ लंडन सिंध जे तरफ़ां त महिरबानी करे ऐं सॼी दुनिया जे व्यूअर्स खे जेके सिंधी व्यूअर्स आहिनि ॿुधनि था जेके ॾिसनि था, महिरबानी करे असांजी मदद कनि ऐं सॼी क़ौम खे मोबिलाइज़ कनि. अख़लाक़ी तौर ते परे खां वेही जेकॾहिं हिकिड़ो स्टेटस लिखियो वेंदो वॾेरनि जे ख़िलाफ़ या जेको पीपुल्स पार्टी जी कारकर्दगी ते या हुनजी अॼुकल्ह वॾो ज़ुल्म आहे सोशल मीडिया ते बि फड़ी वियो आहे, पर मसइलो इहो आहे त असां क़ौम खे चवंदासीं त अर्ज़ु कंदासीं ॾांहुं ॿधंदासीं त प्लीज़ एंड प्लीज़ यूनाइट नाउ, द टाइम इज़ नाउ फॉर चेंज रियली. अलाह जो कसम आहे हाणे सिंधियुनि खे एमपी करणु घुरिजे. मैक्सिमम वारा हेॾो कैनेडा मां मशहूरु काज़ी आहे, इहे माशूक मला वारा दोस्त आहिनि, इहे जेके साईं उडाणो साहिबु पाण लंडन में वेठो आहे, इहे अमीर नबड़े वारा दोस्त आहिनि, जेके इम्तियाज़ गुग वारा इस्लामाबाद में आहिनि, इस्लाम आबासी वारा दोस्त आहिनि, इहे इनिशिएट वठनि. इहे हिकिड़े मौजूद इदारनि मौजूद मुल्कनि में वेठा आहिनि जेके हिननि इक्विप्ड कंट्रीज़ में आहिनि, जेके एनवायरमेंट बहितरीन हुते एजुकेशनल सिस्टम उहे उतां वेही हिननि माण्हुनि जी परचा रखनि. उन्हनि खे त को बि ख़तरो न आहे न, उन्हनि खे त को बि ख़तरो आहे. जेको स्टेटमेंट जेको स्टेट फॉरवर्ड इस्लाम ऑस्ट्रेलिया थो लिखी लिखे थो त डोकरीअ में फलाणो ज़ुल्म आहे फलाणे वॾेरे जो, हुनखे छा थींदो मसइलो त पहिरियों आहे त माण्हुनि जे आम्हूं साम्हूं बीठो आहे, पर उन्हनि दोस्तनि खे अॻिते अचिणो पवंदो. हाणे सहाफ़ी महिरबानी करे वॾेरनि जे पासो छॾनि ऐं हिकिड़ी हक़ीक़त जी रिपोर्टिंग कनि ऐं उहे अहिड़ा किरदार जेके इनिशिएट कया आहिनि ऐं अॻिते आया आहिनि उन्हनि खे हाईलाइट कनि, माण्हुनि में हक़ीक़तूं वोट जे बहितरीन इस्तेमाल जे लाइ उहे कनि, अहिड़े क़िस्म जा स्लोगन्स ॾियनि त अवेयरनेस हर जॻह ते थियणु घुरिजे, सोशल मीडिया ते, प्रिंट मीडिया ते, इलेक्ट्रॉनिक मीडिया ते, टीवी चैनल बि आहे, टीवी चैनल ॿुधारे लॻाईंदो महिरबानी करे अहिड़ियूं फीचूं जेको आहे महिरबानी करे तयारु बि कनि था, पर अहिड़ियूं हुनजो ॾिसो सोशल मीडिया ते मुख़्तलिफ़ ज़बरदस्त सेंसिटिव एजुकेशनल मैसेजिस आहिनि इलेक्शन जे बारे में, ॾाढा उहे सर्च था कनि माण्हुनि खे. जबल खां जहिड़ो नंढो बचिड़ो जेको आहे मैसेज करे माण्हुनि खे अफेक्ट करे सघे थो त असांजा कहिड़ा इंटेलेक्चुअल्स आहिनि जिन जा लफ़्ज़ भला आहिनि
इन लफ़्ज़ उहे जो हिकु हिकु लफ़्ज़ हुनखे माण्हुनि खे जेको आहे वञी जेको आहे इन्हनि दुश्मननि खे ॾंगींदो ऐं ग़रीब माण्हुनि जे दिलनि खे वरी ठारींदो त भई असांजा माण्हू सच था चवनि असांजा माण्हू निकिरी पिया आहिनि असांखे हाणे हुनखे एतमाद बहाल कंदा उहे असांजी शपर छा वठी कोई वाली वास न हूंदो त पोइ सभी पीजी मरी विया उहे सदाईं हिननि जी साइकोलॉजी हिननि जी थिंकिंग जेका आहे हुन साॻे फॉर्मेट त हुनजे करे मां तव्हांजे तौर सां सॼी क़ौम जे माण्हुनि खे गुज़ारिश थो कयां बींग टीचर ख़ुदा जे वास्ते हाणे जाॻण जो वक़्तु आहे 13 सिंधी क़ौम जे लाइ टेस्ट आहे त हिकिड़े उस्ताद ऐं हिकिड़ी तरफ़ जेको आहे वॾेरो ऐं मां अॻु में बि वरी रिपीट कयां लॻो त हेॾी सानिया वंदनि जे हूंदे सॼी सिंध में जेकॾहिं हिकिड़ो उस्ताद वॾेरे खां हाराइजी वञे त पोइ क़ौम वधीक सोचे उन खां वधीक बि त बदतरीन शिकस्त क़ौम जी न हूंदी हुनजे करे क़ौम खे हाणे मैदान में लहणु घुरिजे हा मुंहिंजो किरदार में फर्क़ु आहे उहा ॿी ॻाल्हि आहे उहो मूंखे ॿुधायो या उहो पब्लिसाइज़ कयो उहो पोलिटिक्स उहो पब्लिश कयो त माण्हुनि खे ख़बर पए त बजाए करे अहिड़े क़िस्म जो माण्हू आहे जेकॾहिं न आहे त पोइ उहे इंटेलेक्चुअल्स जेके आवाज़ उथारनि था उहे सरेआम हाणे लहणो पवंदो मां आरिजो खे बि चवंदुसि मां उमिरि बाब खे बि चवंदुसि इहे जेके असांजूं नियाणियूं आहिनि जिन जे वालदेन जिन जा ॿाहिरि घुमनि उहे ख़ुदा जे वास्ते उहे मैदान में लहनि उहे अहिड़नि किरदारनि जी पंहिंजे लेखे मदद कनि त जीअं असां जॾहिं मुठ मिटी पवंदासीं जॾहिं नियाणियूं असांजे मैदान में हाणे नियाणियुनि मोबिलाइज़ कयो न इहे मोबिलाइज़ेशन आहे रेव हली पई आहे जंहिंमें नियाणियूं पंहिंजी मिसिंग पर्सन्स जे लाइ एक्शन आहिनि इलेक्शन मथां अची वियो आहे वॾे असांजो टारगेट आहे हुनजे करे हाणे इंटेलेक्चुअल्स खे NGOs खे एक्टिविस्ट खे हर तरह जी जेको आहे मूवमेंट हलाइणी पवंदी ऐं उहो अॻिते अचणो पवंदो माण्हुनि खे मोबिलाइज़ करणो पवंदो माण्हुनि खे अवेयरनेस ॾियणी पवंदी ऐं हिन जे वॾेरनि जे ख़िलाफ़ कोर्ट जे बहितरीन समाज जे लाइ या फैसिलिटीज़ जे लाइ या राइट्स जे लाइ ॾिसो रोड ते पंहिंजे राइट्स जे लाइ पीसफुल मैनर में अचणु इहो असांजो कॉन्स्टिट्यूशनल राइट आहे इन खां कोई जना नथो करे सघे कोई हिन ते बैन नथो वञी सघे हुनजे करे जेकॾहिं तव्हां 50,000 माण्हू गॾिजी पीसफुल नमूने सां पंहिंजो वॉइस रेज़ था कयो त तव्हां न हाणे लियाकत मिलणी घुरिजे या हाणे असांखे बहितर तालीम घुरिजे या हाणे असांखे इस्पताल में पढ़णु घुरिजनि हाणे इहे नालियूं गंदियूं न हुजणु घुरिजनि हाणे असां वोट न शइ खे ॾींदासीं हाणे ईमानदारी ते ॾींदासीं तालीम ते ॾींदासीं सिहत ते ॾींदासीं इहो कीअं लाइ सुधरी पवनि पर न को पुछण वारो न ॿुधण वारो कानून हले कोन कोर्टनि जो को हाल न आहे ब्यूरोक्रेसी करप्ट आहे यार मूंखे दुख इहो जेको चवंदा कुझु मां असांजा ग़रीब जेके माण्हू उहे जॾहिं ब्यूरोक्रेसी में वञनि था ऐं उन खां पोइ वरी हुननि वॾेरनि खे उहे खाता सेखारे पढ़ियल लिखियल थो मूंखे तमामु घणो दुख आहे हिन जो त पढ़ियल लिखियल जेके मास्टर्स आहिनि जेके यूनिवर्सिटी बैक छोकिरा आहिनि उहे जॾहिं सोसाइटी में बैक था वञनि त उनखे बि दौलत जी अहिड़ी लख थी लॻे त उहे वॾेरनि सां मिली जुली करे फंड्स में चकर में बाक़ाइदे अधु परसेंटेज था रखनि MPS सां छो जो छा कंदो त उहो ऑफिसर MP बि चवंदो आहे मुंहिंजो त को कमु न आहे हिन बि चवंदो मुंहिंजो त को कमु न आहे कहिड़े बि नमूने सां कागज़ बि हिननि जा पैसा बि हिननि जा इंक्वायरी बि हिननि ते ऑडिट बि हिननि ते हुनजे करे चवंदा आहिनि भाई 5 करोड़नि जो जेको ठीकु आहे 2 किलोमीटर जो रोड जो महिरबानी करे हिन मुंहिंजो 2.5 करोड़ ते ख़र्चु करिणो आहे 2.5 करोड़ असांखे ॾे उन 2.5 करोड़ में चवंदा त बसि तूं जेके इंजीनियर डायरेक्टर करोड़ खणो बाक़ी 1.5 करोड़ मूंखे ॾियो हाणे पॉलिटिशियन त पेज भरे 1.5 करोड़ वठंदो न कागज़ ते सही कई न कुझु कई पोइ हुन खां पोइ जॾहिं इंक्वायरी थींदी त पोइ टाउन ऑफिसर बदिलजनि था पैसा कया वॾेरनि बदिलजनि टाउन ऑफिसर त इहे सभु सिचुएशन जेके आहिनि उहे तमामु हार्ड आहिनि हिन क़ौम खे तमामु पुठिते रखियो वियो आहे ॾिसो तालीम खसी वई त शऊर खसिजी वियो तालीम सां कॉन्फिडेंस ईंदो आहे तालीम सां एतमाद ईंदो आहे तालीम सां हक़ भरण जो तरीक़ो ईंदो आहे हुनजी पर्सनैलिटी मेंटेन थींदी आहे सुठी जॉब मिलंदी हुनखे हुनजी कैरियर जनरेशन बहितर थींदी त तालीम जे फुक़दान जे करे असांजी क़ौम तमामु घणो लोड़े थी हुनजे करे असांजी प्रायोरिटी इहा हूंदी त पहिरीं असां तालीम खे सेट कयूं त महिरबानी करे जेकॾहिं क़ौम जा इहे सभु असां ख़ैर आहियूं त हाणे महिरबानी करे असांखे को इनकलाबी स्टेप्स वठणा पवंदा ऐं क़ौम जे लाइ सोचणो पवंदो क़ौम जे लाइ अॻिते अचणो पवंदो क़ौम खे मोबिलाइज़ेशन करणी पवंदी हुननि खे पंहिंजे राइट्स जे लाइ ॿुधाइणो पवंदो औरतुनि खे हिन में सुठी पार्टिसिपेशन करणी पवंदी ऐं ईअं जेकॾहिं असांजी सॼी सिंध जी माण्हुनि जेकॾहिं असांजे हुन में नियाणियूं असांजा वकील आहिनि शागिर्द आहिनि नौजवान आहिनि वरी बि मां सदाईं हाणे पंहिंजे स्पीचेस में आख़िर में इहो ई चवंदो आहियां त क़ौम नौजवाननि खे ख़िताब थी चवंदो आहियां त क़ौम खे तव्हांजी ज़रूरत हुजे न हुजे पर क़ौम खे तव्हां नौजवाननि जी ज़रूरत आहे हुनजे करे महिरबानी करे पंहिंजा ऑनेस्ट एफर्ट्स ॾेखारियो पंहिंजी ऑनेस्टी ॾेखारियो पंहिंजो जोश ॾेखारियो पंहिंजो वलवलो ॾेखारियो फ्यूचर बि तव्हां आहियो यार तव्हांजो फ्यूचर तव्हांजे साम्हूं तव्हां त यंग आहियो तव्हां त सोचे सघो था तव्हां त सोचो
त इन कंडीशन में असांजो फ्यूचर तबाह आहे इन वॾनि जे हूंदे या इन नुमाइंदनि जे हूंदे त पोइ वाई यू आर नॉट टेकिंग इनिशिएटिव कम अप मेक अप नेशन नीड्स यू रियली अचो हाणे उथो ऐं क़ौम तव्हांखे सॾे थी जेकॾहिं न थियो त पोइ जाऊं बि तव्हां था कयो न असुल दोस्त असांजो आहे त चूंडियूं असां था ग़रीब बैंक उन्हनि खे ॿुधाए बि कोई नथो हुनजे करे हाणे महिरबानी करे माण्हुनि खे ॿुधायो माण्हुनि खे क्राइसिस ॿुधायो हुननि खे तकरीरूं करे ॿुधायो 5 स्टार होटल खे छॾियो मां सभिनी इंटेलेक्चुअल्स खे गुज़ारिश थो कयां पॉलिटिशियन्स खे गुज़ारिश थो कयां त महिरबानी करे मास्टर्स में वञनि असांजे उम्मीदवारनि जी मदद कनि उते अचनि उन्हनि जी रिपोर्टिंग कनि उन्हनि खे मुफ़्त अंदाज़ में लिखनि त जीअं पढ़ियल लिखियल लॾे में एतमाद बि भाव थिए ऐं उहो जेको पढ़ियल लिखियल लॾो या उहो यंग शेप ते मतिलबु फ्री वेंदी न हुननि खां वॾेरनि खां यकीन कयो असांजी माण्हू आराम सां वेंदा हुनजे करे हर माण्हू पॉज़िटिव रिमार्क्स सां गॾु इहा सोच कढी छॾियो त हाणे जेको आहे न कटी न सघंदो सलाम न कंदो पैसा वठंदो वरी हथु खणी वेंदो इहा किरदार आहिनि साईं असांजी हिस्ट्रीअ में पर हर माण्हू ते शक नथो करे सघिजे हुनजे करे हाणे असांखे संदरा ॿधणा पवंदा क़ौम खे लेकिन जेकॾहिं संदरा न ॿधो न हाणे क़ौम असांजी पूरी आहे जंहिंजी सिहत पूरी हुजे जंहिंजी एजुकेशन पूरी हुजे जंहिंजी जेको आहे ॿोलीअ खे ख़तरो हुजे जंहिंखे डेमोग्राफी खे ज़मीन खे ख़तरो हुजे धरती खे ख़तरो हुजे उहो असांजी सिंधी सुठी पई आहे अलाह जो कसम आहे सिंधी तव्हांखे इहा ख़्यालु नथो थिए जेको असांजो इहा असांजी सिंधू आहे इहा असांजी सिंध जी सींध आहे उहा उजड़ी पई आहे उन में सिंदूर कोन्हे हुतां क़ौम सुठी पई आहे यार असां मां लफ़्ज़ नथो चवां उहे उन माई जी सिंध में कंहिंमें सिंदूर न हुजे त उहा उजड़े हूंदी आहे असांजी सिंध हाणे ईअं थींदव या उजड़ंदी तॾहिं इहो असांजो सिंधू जेको आहे इहो ख़ाली थी वेंदो न पाणी ते घेरत अथव न दंगनि ते घेरत अथव न नंगनि ते घेरत अथव न तालीम ते न ॾखड़नि ते न फ्यूचर ते न सुजाॻीअ ते भला तव्हां कंदो छा हुनजे करे ख़ुदा जे वास्ते हाणे उथो जेकॾहिं तव्हां चाहियो था त सर्वाइव कयूं हिन गोल ते डिग्निटी सां आनो था त हिन इलेक्शन में पंहिंजे वोट जो बहितरीन इस्तेमालु ई रुगो न करिणो आहे पर हर माण्हू खे ॿुधाइणो आहे सदाईं 7000 साल पुराणे मुंहं जे दिलि ते केतिरो वाजत कंदसि मुंहं जो दिलि त वॾी संगत करे छॾींदो काॾे 5000 साल पुराणा 5, 6, 7 काॾे जेको आहे 10,000 सदी आहे असांजो जेको शहर ॾिसो पीपल कॾहिं खंडर करे छॾियो हाणे इहे वोटनि जी लालच में आख़िरी फेज़ में इहे ब्रिक्स रोड हिननि खे ठाराइनि यार मां त हैरान थींदो आहियां यार 5 करोड़नि जो स्कूल ठहियो प्राइमरी 4 कमरनि जो ऐं 5 कमरनि जो पैसा आवाम जा तस्टील अकेडमी रहियूं मां ऐलान थो कयां त मां जेकॾहिं मिनिस्टर थियुमि या MP थियुमि मुंहिंजे हथनि में को कमकार थियो न का तस्टी न लॻंदी उते इहा लॻंदी त अवाम 2018 खां 23 मुंहिंजो नालो न हूंदो उहे अवाम जा पैसा आहिनि अवाम जूं बिल्डिंगूं आहिनि अवाम जी हुते मुंहिंजो नालो छो लॻे भला मुंहिंजे पीउ जो पैसा ॾींदा की मां उहे ठारायां या मां ज़मीन कपायो बिल्डिंग ठाराई आहे पैसो बि क़ौम जो आहे टैक्स जो आहे इज़त बि हुननि खे मिलणु घुरिजे तंहिंजे करे इतला जी स्टेप्स खणणा पवंदा जेके क़ुर में अकुल कोन्हे जिते अकुल हूंदो आहे पैसो कोन्हे जिते पैसो हूंदो आहे अकुल कोन्हे मसइलो इहो आहे रीन कोन्हे आइडिया कोन्हे जेको क़ुर में लिखा छो इहो ई आहे त जिते पैसो हूंदो आहे अकुल न आहे जिते अकुल आहे त पैसो न आहे हुनजे करे यकीन कयो त हिननि खे चांसिस मिलनि था पर बदनसीब हिननि खे उहे थियणु नथो थिए न त असांजो वज़ीर आहे हिकिड़ो दफ़ो 5 हिकिड़ो साल ॾेई ॾिसंदो न त अवाम जो नौकर थी गुज़ारींदो त तव्हांखे अवाम क़ौम जे कुलनि ते खणंदी पर जेकॾहिं तव्हां हथु ॾेई ऐं वरी साबुण सां धोईंदो न त पोइ क़ौम तव्हांखे पादर हणंदी हुनजे करे जहिड़ो हिननि कयो आहे क़ौम ज़रूरु हिन ॾिसियो त कंदी हुनजे करे हिन इलेक्शन खे मां क़ौम खे चवां थो त इनकलाबी सम्झनि इन क़ौम खे इन इलेक्शन खे जेको आहे क़ौम तब्दीली वारी सम्झे ऐं क़ौम अॻिते अचे असां जहिड़नि ग़रीबनि जी बि मदद कई वञे ऐं ॿिया जेके सुठा इंटेलेक्चुअल बि चाहिनि पोइ 5 ऐं 7 ऐं 10 हुननि जी क़ौम बाक़ाइदे लही पए ऐं कमु क़ौम हुननि जी मदद करे त इनशा अल्लाह असांजा 5 बहितरीन रिप्रेज़ेंटेटिव बि अची विया न असेंबली में असांजे लाइ कुझु चङो भलो न ॻाल्हाए सघनि हिकिड़ी नुसरत अब्बासी छा कंदी आहे फंक्शन वेंदी पर जेकॾहिं ॿिया हिकिड़ा न्यूट्रल दोस्त 5, 7 अची विया ऐं उहे जेके उहे पढ़ियल लिखियल बि आहिनि उन्हनि खे मसइलनि जी ख़बर बि आहे उहे डिबेटर बि आहिनि हुनखे कॉन्फिडेंस लेवल हुनजो आयो आहे हुनखे कम्युनिकेशन स्किल्स आहिनि हुनखे क्वालिटी आहे हुनखे नॉलेज आहे उहे असेंबली फ्लोर ते उहो हिननि खे चाहींदा जो यादि रखंदा सॼी उमिरि पर हाणे ख़ुदा क़ौम मुंहिंजे ख़ुदा हिननि क़ौम खे सम्झे त सुबुह बि मां इहो ईदगाह में चयो त पाण ख़ुदा फरमायो आहे त जेका क़ौम पंहिंजे पाण खे नथी बदिलाइणु चाहे त पोइ हुनखे मां बि न बदिलाईंदुसि सो अलाह साईं सॼी दुनिया जे सिंधी क़ौम खे साम्हूं ॾे
सुजागी जी आख़िर में छा ॿुधाइनि सुठा उथी जाग निंड न कजे एतिरी सुल्तानी सुहाग निंडूं कदे न मिले इहो बिटाई जंहिंखे पीउ था चओ मुर्शिद था चओ बाबू था चओ तव्हां सॼो सभु कुझु असांजो इन मुर्शिद में आहे अब इहो मुर्शिद तव्हांखे त चए थो सुठा उथी जाग निंड न कजे एतिरी सुल्तानी सुहाग निंडूं कदे न मिलंदव जेकॾहिं निंड पिया हूंदो इहा क़ौम ईअं ई सुतल रही त पोइ सुल्तानी सुहाग पूरो न थींदो पोइ सूबे जा ॿ टुकर बि थींदा असांजी ॿोली बि गुम थींदी असांजा हली हली रेड इंडियन वांगुरु जेको आहे रेड सिधी हूंदा ऐं उन खां पोइ असांजी शनाख्त ई ख़तम थी वेंदी पोइ असां किताबनि में ॿुधंदासीं उहा क़ौम ई कहिड़ी जंहिंजी हिन धरती तां जेको आहे शनाख्त मिटिजी वञे हुनजे करे यादि रखो सम्झो जेकॾहिं तव्हां पंहिंजी ॿोली बि मिटाए छॾी जेकॾहिं तव्हां धरती बि खसिजी वई ऐं तव्हांजो माण्हू बि कोई न रहियो त पोइ तव्हां कहिड़े क़िस्म जा क़ौम हुयो सफ़ाई हस्तीअ खां मिटिजी वियो तव्हां इहा लिखाइण था चाहियो तव्हां इहो नथा लिखाइण चाहियो त असांजी क़ौम सदाईं पाइंदाबाद आहे फ्यूचर में आहे डिग्निटी में आहे ऑनर में आहे एजुकेशन में आहे वेल एजुकेटेड आहे ऐं इनकलाबी आहे असांजो शावल आहे ठीकु खां जेके मुल्क असां सिपतलीन में अफ़ीम खाई गुम लॻाता हूंदा उहे अलाए किथे पहुचाइण वञी ऐं असां ईअं था महसूसु कयूं असां अफ़ीम था खाऊं त हुनजे करे क़ौम खे हाणे जाॻणो पवंदो आई रिक्वेस्ट द नेशन प्लीज़ कम हेल्प मी सपोर्ट मी आई एम योर्स मां तव्हांजो आहियां हिन क़ौम जो उस्ताद आहियां मां तव्हांखे सॼी क़ौम खे ॿाहूं ॿधी अर्ज़ु चुकियां त महिरबानी करे हिकिड़ो जेकॾहिं आवाज़ उथियो आहे त महिरबानी करे आवाज़ में आवाज़ मिलायो हथ में हथ मिलायो खुलो खुले में मिलायो त इहो उस्ताद तव्हांखे तारीख़ लिखी ॾे तॾहिं आवाज़ हूंदो ख़ुशि हूंदो थैंक यू वेरी मच वंस अगेन रेडियो वॉइस ऑफ लंडन एंड मिस्टर उबो साहब सर्वेज एंड जाफर मेमन अल्लाह तव्हांजो आमी नासिर हुजे खुदा हाफ़िज़ थैंक यू वेरी मच प्लीज़ सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी साल सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत समाज इक़्तिसादियात तारीख़ क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि दानिश्वरनि सहाफ़ियुनि उस्तादनि वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सॼणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजूं हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए